वाह भाई थोड़ी सिंधी दिए तो झूमर भी थी वने हथ मथे इन साइड पे तू मथे जेके भावर वेठा आहिनि तव्हां का हथ मथे हुजण घुरिजनि और बच्चे 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 अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो पंहिंजो होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां असांजे केटीएन जे सथ जे तरफ़ां हैदराबाद वासियुनि खे सखर वारनि खे लाड़काणे वारनि खे नवाबशाह वारनि खे बदीन वारनि खे घोटकी वारनि खे समूरी सिंध खे पूरे पाकिस्तान खे बल्कि पूरी दुनिया में जिथे जिथे सिंधी वसनि था उन्हनि खे अॼु जे सकाफ़ती ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं असांजी ऑडियंस खे बि लख लख मुबारक हुजनि अॼु ईद जो ॾींहुं आहे असांजे लाइ वाह भाई ये असांजी सकाफ़त जा रंग ये असांजी सिंध जा रंग एक दफ़ो ऑडियंस जेडी मूंखे लगे थी पंहिंजे लाइ ताड़ियूं वॼायो त शुरू कयूं प्रोग्राम खे ऐं माज़रत सां थोरो अॼु तव्हांखे वेट कराइणो पियो सब आर्टिस्ट भी प्रेस क्लब ते विया उते सभिनी लाइव परफॉर्मेंसिस हुयूं इन जे करे तव्हांखे भी थोड़ो वेट करणो पियो पर ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त अॼु कराची जे हर रोड ते जेको आहे त असांजा सिंधी लिबास नज़र आया सिंधी भाउर नज़र आया सिंधी टोपी अजरक जा रंग पटके जा रंग ऐं इहो अहिड़ो ॾींहुं आहे डेफिनेटली ॾींहों ॾींहुं रुझान वधे थो पंहिंजी सकाफ़ जी तरफ़ असांजी जेका यूथ आहे उनखे बि अवेयरनेस अचे थी त पंहिंजे कल्चर खे रिवाइव करणो आहे दुनिया खे ॿुधाइणो आहे त असां पीसफुल माण्हू आहियूं असां मोहबत ॾियण वारा माण्हू आहियूं ऐं उन खां वधीक ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हिन ॾींहं खे न सिर्फ़ु सिंधी भाउर पर न सिर्फ़ु सिंधी भाउर हुन सां गॾोगॾु तमामु असांजा उर्दू स्पीकिंग बलोच असांजा भाउर पंजाबी पूरे पाकिस्तान में सब इस कल्चर डे को सेलिब्रेट करते हैं विच इज़ डेफिनेटली अ पॉजिटिव थिंग ऐं असां बि मिली करे अलॻि अलॻि कल्चर्स खे सेलिब्रेट कंदा आहियूं असां बलोच कल्चर भी सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं हिक ॿिए जो कल्चर सेलिब्रेट कंदासीं त पूरी दुनिया में पॉजिटिव इमेज ॾींदासीं असां ओके जी त ईअं ई गॾिजी करे सेलिब्रेट करणो आहे ऐं हिन दफ़े जेको असांजो स्लोगन हुयो उहो हुयो इल्म पिरायो सिंध संवारियो जंहिं शइ ते वधीक असांजो फोकस आहे ऐं असां रिक्वेस्ट बि कंदा आहियूं असांजे जेके ॻोठनि में न्याणियूं आहिनि उन्हनि जे पेरेंट्स खे असां रिक्वेस्ट कंदा आहियूं त काइंडली पंहिंजी न्याणियुनि खे जेको आहे त तालीम ज़रूरु ॾियरायो छो जो अगरि उन्हनि खे तव्हां तालीम ॾियराईंदा त पॉज़िटिव इमेज असांजी वेंदी ऐं कोई बि मुल्क ईअं अॻिते नथो वधी सघे जेसि ताईं उते तालीम न आहे ऐं उन्हनि में शऊर न आहे ऐं एकता ॾींहं जी ॻाल्हि कजे त एकता जो मतिलबु यूनिटी आहे हिकु थियणु आहे त सिंध में रहंदड़ हर हिकु फ़र्द जेको आहे त हिकु आहे ऐं सिंधी आहे ओके जी त हिकिड़ो दफ़ो अॼु जे कल्चर जे लाइ टोपी जे लाइ पटके जे लाइ ऐं सिंधी रंगनि जे लाइ थी वञनि ताड़ियूं अॼु असांजे हिन प्रोग्राम में जंहिं स्पॉन्सर सां असां ताउन कयो आहे हुन में असां आहिनि एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लायंसेस तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग क्रीम बाय कोहिनूर केमिकल्स एशिया की मशहूर तरीन क्रीम उन सां गॾो गॾु आहे वे फॉर एवर बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू सां गॾु आहे नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का उन सां गॾु आहे डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन उन सां गॾो गॾु असां वटि आहे सलमान्स फूड चखो मज़ा जिंदगी का असां गॾु आहे बरगामला शैम्पू मजबूत घने और लंबे बालों के लिए सिर्फ और सिर्फ बरगामला शैम्पू असां गॾु आहे हर पल ताज़ा चाय बाय स्पेट कोज हर पल ताज़ा पिए हर पल ताज़ा जिए असां सां गॾु आहे फूड बस्ती मुगलिया निमको क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ उन सां गॾु असां सां आहे SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स असां सां गॾु आहे प्योर इट हर घर की जरूरत जहां सफाई वहां
प्योर इट असां गडाइन रफत रेजिडेंसी बाय IAG बिल्डर्स एंड डेवलपर्स असां गडाइन निज़वा इंटरनेशनल निज़वा ब्यूटी क्रीम फ्री सीरम के साथ आपकी जिल्द को गोरा बनाए चंद दिनों में ऐसा गड़ा है अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस ऑलवेज ब्राइटर लाइफ असां गोबी पेंट्स थिंक दिस वे असां गड़ा हैं ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का उन सां गॾो गॾु असां जज़ा फूड्स बाय जुनेद जमशेद चखो नेमतों का मजा तो भाई एक दफ़ा असांजे स्पॉन्सर जे लाइ भरपूर ताड़ियों थी वञनि इनके सबके गिफ्ट्स आपको आज जाएंगे आज असांजो स्पेशल शो है असा कोशिश कंदासीं कोई भी खाली हथ न वञे सभिनि सां गॾु इनाम वेंदा सभिनि सां गॾु गिफ्ट वेंदा अॼु इनामनि जी थींदी बरसात असांजे हिन मेगा शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो आखिर जी अॼु लेट न कंदासीं आज जल्दी अॼु कंदासीं गेम्स ओके जल्दी गेम्स कंदासीं जल्दी गाना कंदासीं एंटरटेनमेंट कंदासीं सब खां पहिरियां हूंदो आहे मुंहिंजो गानो इन शइ ते मां कंप्रोमाइज़ न कंदो आहियां न वॼायो ताड़ियूं गायूं गानो जीअं त अॼु सिंधी सकाफ़ती ॾियारो आहे त नारा गूंजन पिया असांखे हो जमालो ॿुधणो आहे त शुरू कंदासीं हो जमालो असांजा जेके प्यारा भाउर वेठा आहिनि अजरक सां टोपी सां पटके सां हिते अची करे असांखे ज्वाइन करे सघनि था हो जमालो गाने में तो बजाए म्यूज़िक वॼाए ताड़ियूं ऐं शुरू कयूं गानो बगियूं दूहल शहनायूं बाहुन में बाहूं दिल जे घरन में हज़ारन जायूं सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची यारो अंत हिकड़ो ई नारो करे मोर घोटले राणा मोर घोटले सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले कटे मोर घोटले राणा मोर घोटले सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले इहा सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची यारो अंत हिकड़ो ई नारो करे लोंग खोटा थालीअ में खयो पई अचां राणल मुंहिंजे अग में आन चंदी अचां करे लोंग खोटा थालीअ में खयो पई अचां राणल मुंहिंजे अग में आन चंदी अचां इहा सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची यारो अंत हिकड़ो ई नारो
लोटो मुखे आने दे मुझो मुखे आने दे बोलन बोलन वना साहो सद को कयाए कहते लोटो मुखे आने दे मुझो मुखे आने दे बोलन बोलन वना साहो सद को कयाए सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो वंत हिकड़ो ही नारो सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन कहते हैं सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो अंत हिकड़ो ही नारो मुझे इंट्रोडक्शन केर दीदो यार ता मुखे गालाइण जो मौको दियो ताजे डायरेक्टर ना एडो वडो सा के सरप्राइज देनो है भाई अचानक से जहां से उर्फ जानी अच्छी हुए तो दानी जानी के लिए तालियां हो जाए भाई पहले तो असा के डाडो ता सुठो सरप्राइज देनो वेलकम टू अ शो जानी ता के सिंधी ॾियारे जो लख लख वाधायूं हुजन सिंधी सकाफती ईद जो लख लख वाधायूं ता के लख लख वाधायूं पर ता जिमले गानो पेलो रही कोन सकियोस हॉबी में दिसा क्या डांस करनी आने थे ता सब ला छो डांस कोन बैक है पर ताड़ी तो बजाए सको ता ने ज़ोएब लाए अच्छा ता के या खबर नाए असा पांजी ऑडियंस के कुछ दबे चवंदा आहियूं एडी एनर्जेटिक ऑडियंस होंदी आहे ताड़ियूं वजाए ही ॾींदी आहे आई अज जानी ज़ोएब हुआ इंदो या ताजे शो में त सही हुंदो सुठो हुंदो आहे तारीफ भी कंदा एक बेडी जबरदस्त अज मुझे सवाल हो अच्छी करे किए पे लगे ही रंग आ ये बो चवा त हिकड़े हिकड़े ते मानू के दिसा पियो त सब रंगन में मना के अजरक पया के अजरक जो मास्क पयो आहे पटको पयो आहे जबरदस्त हिकड़ो भाई पेंजे लाए ताड़ियो जायो साडी सिंध लाए ताड़ियो जायो आई जानी जे ता गाल कई त खूबसूरत ड्रेसेस पाया है त मां चवा तो अज हिकड़ो सा जेको आहे त रैम टाइप मुकाबलो भी रखूं जे दिन के सुठी सुठी ड्रेस पातल आहे सा उनन की भी घुराइंदा से उनन जो भी मुकाबलो कंदा से दिसऊं ता त केर विन कंदियो सेगमेंट अच्छा उन्हें में भी यो दिस पेंजो फायदो न गोलो छो ड्रेसिंग इने के सुठी पया इने करे यो गिफ्ट भी मां जो पार्ट न हुंदम अदा उन में सांजी ऑडियंस हुंदी अच्छा अज जो शो आहे बे सांजी ऑडियंस जो हां या गाल है या गाल पर असा टीम अगर कहीं तो वधिक बेहतर आ मुखे ये टीम दियो ता ही टीम खड़ो ठीक है तो भाई आज हम टीम्स डिवाइड कर लेते हैं ये साइड ये मुझे टीम अच्छा ये देख के साइड आया है इतने अच्छा, बच्चों को इसको पता है ये मुझी टीम अच्छा जानी को पता है कि वहां से ज्यादा क्लैपिंग होगी लेकिन डोंट वरी भाई ही साइड हमेशा भारी होता है रहते हैं तब आज मुकाबलो तगड़ो है मुकाबलो सख्त है पर नेड़ो ब्रेक आए बस आते ही हम गेम्स जो सेगमेंट शुरू कंदा से गेम्स जो आगाज कंदा से सब तैयार थी वे हो आज सबको आके पार्टिसिपेट करना है गेम्स में बहुत सारी गेम्स हैं आज टाइम नहीं लगाएंगे जल्दी जल्दी गेम्स कंदा से हेतरो ब्रेक है प्रोग्राम जो नालो ओ जमालो
टू आवर शो हो जमालो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी सकाफ़ती ईद जी स्पेशल ट्रांसमिशन ऐं जानी असां अॼु चूं था असांखे अचण जो रस्तो कोन थो मिले, एॾी क्राउड आहे। असां हीअं करे पंहिंजी ऑडियंस खे हेसि ताईं पहुता आहियूं। माशाल्लाह सब मोहब्बत में आया आहिनि ऐं तव्हां हेॾो सिस्टम रखियो आहे त केरु मुड़ंदो। माशाल्लाह हेॾो ज़बरदस्त ही सभु असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं। अच्छा। पर जानी पहिरियों मां चवां थो पाणी पीऊं, पाणी पी करे गेम्स जो आगाज़ कंदासीं। त असां सां गॾु आहे वे वाटर, a way forever, a base mineral water available for you। असांखे जल्दी खणी आणे ॾियो वे। मां गानो ॻाए करे माशाल्लाह ज़बरदस्त। अॼु मुंहिंजे लाइ बि वे थो अचे त जानी जे लाइ बि वे वाटर ईंदो। आपने कभी पिया है वे? किस किस ने पिया है? हथ त मथे कयो भला। डोंट वरी, असां बि पींदासीं, तव्हांखे बि पीआईंदासीं। त भई बेस मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू वे। त असांजी जेतिरी बि ऑडियंस आहे सभिनि खे वे डिस्ट्रीब्यूट कयो, तो बैठ के पानी भी पिए ऐं गेम्स खे बि एंजॉय कयो। अच्छा ज़ोएब हाणे गेम कहिड़ी आहे मूंखे इहो ॿुधायो। मूंखे गेम्स वणंदियूं आहिनि ॾाढियूं, छो जो हुन में गिफ्ट मिलंदा आहिनि काफ़ी सारा। बिल्कुल गेम्स में गिफ्ट्स मिलंदा आहिनि। त अब हम गेम्स स्टार्ट करेंगे। असांजो फर्स्ट जेको सेगमेंट आहे उहो आहे लूडो वारो, नांग ऐं ॾाकण वारो, सांप सीढ़ी वाला। जी बिल्कुल, सलमान्स फूड जे ताउन सां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट, चखो मजा जिंदगी का सलमान्स फूड। तो भाई कौन कौन आना चाहेगा लूडो वाले सेगमेंट में? असांखे 3 पेयर्स घुरजन, 3 पेयर्स। हिक फैमिली मां 2 मेंबर्स ईंदा। लूडो वारो सेगमेंट आहे, नांगण वारो सेगमेंट आहे। ऐं जॾहिं नांगण जो सेगमेंट हूंदो जानी असां कंदा आहियूं ही ॾिस नांगण 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 नांगण। अच्छा मूंसां गॾु चओ नांगण नांगण नांगण। कहिड़ो कहिड़ो सेगमेंट आहे? नांगण 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 नांगण। ओके, नांगण 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 नांगण। नांगण वारो आहे सेगमेंट। केरु अचणु चाहींदो असांजे सेगमेंट में? फैमिलीज़ मां पेयर्स ईंदा। अच्छा हितां बि ईंदा ज़ोएब? जी हितां बि ईंदा। जी हितां बि ईंदा, हिन साइड खां बि हुन साइड खां बि ईंदा। ठीकु आहे, होॾां तव्हां पेयर सिलेक्ट कयो। हिकिड़ी फैमिली मां 2 मेंबर्स हुजनि। ठीकु आहे, हिकिड़ी फैमिली मां 2 माण्हू। अदी तव्हां सां गॾु केरु आहे? तव्हां सां गॾु तव्हांजो हिकिड़ी अचो, फैमिली में तव्हांजो हस्बैंड तव्हां सां गॾु आहे। तव्हां कंहिंसां गॾु हितां आहियो? ॾिसूं हितां केरु आहे? हितां केरु आहे? अदी तव्हां सां गॾु केरु आहे? तव्हांजो हस्बैंड आहे। किथे आहे तव्हांजो हस्बैंड? हथ मथे करे अचो, तव्हां पंहिंजे हस्बैंड सां अचो। ओके, हिकिड़ो पेयर हेॾो सिलेक्ट थी वियो, 2 पेयर सोडा सिलेक्ट थी विया। 3 पेयर थी विया टोटल। अचो अदी हिन पासे अचो तव्हां बि। ओके जी, त बोर्ड बि जल्दी रखो, लेट न कंदासीं, जल्दी गेम्स खे बि खेॾंदासीं। 3 पेयर्स असां सां गॾु आहिनि। लूडो वारो सेगमेंट आहे, नांगण वारो सेगमेंट आहे, सकाफ़ती ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे। जानी असां सां गॾु आहे ऐं सलमान्स फूड। हा सलमान तव्हां ब्रांडिंग कयो। खपायो असां हिकिड़े ॾींहं जे लाइ कंप्रोमाइज़ करे था ॿियो केरु ॾिसे बिलाल ॾिसे पियो तव्हांखे। ओके, असां हिकिड़े ॾींहं जे लाइ कंप्रोमाइज़ करे था सघूं। तव्हां असांजे साम्हूं आयो, को मसइलो न आहे। माना सकाफ़ती ॾियारे ते तव्हां नांगनि सां असांखे खेॾाईंदव न? बिल्कुल नांग खेॾाईंदासीं। उहो बि हीअं चैलेंज आहे। नांग जे मुंहं खां बचणो आहे। जंहिंजो पेर नांग जे मुंहं ते ईंदो आहे न, उहो वञी पुछ ते पहुचंदो आहे। पर हूअ ॾिठो वञे त पाण बि हिकिड़ो पेयर ठही सघूं था अगरि पाण बि ट्राई कयूं त। असां कंदासीं ट्राई। अॼु असां वटि एतिरो टाइम न आहे, मसइलो इहो आहे। चलो स्टार्ट कयो। खेलेंगे। पहिरें पेयर खे असां कॉल कंदासीं। तव्हां अची वञो भेण, तव्हां अचो 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 अचो। सलमान्स फूड, चखो जिंदगी का मजा। पहले तो आप ये डिसाइड करें वहां कौन जाएगा और यहाँ कौन होगा। अच्छा अधी हो ना खेॾंदी अदा? हेॾा 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 तव्हां हेॾा अचो न अदा, लुडे जे मथां बीठा आहियो। अच्छा, अस्सलाम वालेकुम भाउ मुंहिंजा। वालेकुम अस्सलाम। अदा नालो तव्हांजो? साबिर अली। साबिर अली। साबिर अली, मूंखे मार्कर ॾिजो, जल्दी मार्कर ॾिजो। मार्कर ॾियो। साबिर अली किथां खां आया आहियो भाजा? जी लांडी कोरंगी खां। लांडी कोरंगी खां? जी। अच्छा, नांग खे ॾिसी करे छा थो फील थिए? ड्रिट त थिए पियो यार। अच्छा अच्छा, तव्हां सां गॾु केरु आयो आहे? मुंहिंजी वाइफ आहे। तव्हांजी वाइफ जो नालो? शगुफ्ता। अच्छा मूंखे ॻाल्हि ॿुधायो, नांग खे ॾिसी ज़ाल खे छा था ॾिसो? न न न न न अदा न न अदा ये कौन पियो करे? अदी खे ॾिसी नांग खे पियो ॾिसे। अच्छा अदा वाइफ जो नालो छा ॿुधायो? शगुफ्ता। शगुफ्ता। ओके जी, त असां सां गॾु आहे साबिर अली ऐं शगुफ्ता। ज़ाल मुड़ुस असां सां गॾु आहिनि ऐं ॾिसंदासीं त कीअं खेॾनि था हिन गेम खे। 1 मिंट जो तव्हांखे टाइम ॾींदासीं। जल्दी जल्दी डाइस खे अॻियां फिटी कंदव।
जेतिरियूं पॉइंट्स ईंदियूं ओतिरा स्टेप्स तव्हां अॻिते वेंदव 1 मिंट में जेतिरियूं पॉइंट्स हासिल कंदो असां लिखंदासीं बोर्ड ते ऐं आख़िर में फाइनल कंदासीं जंहिंजूं सभ खां वधीक पॉइंट्स हूंदियूं उहो ई विनर थींदो असांजे हिन सेगमेंट जो जेको आहे सलमान्स फूड जे ताउन सां चखो मज़ा ज़िंदगी का। अॼु जहिड़ी ऑडियंस आई आहे काउंटडाउन में ॾाढो मज़ो ईंदो तो मिलके बोले एक आज मज़ा यार आवाज ही नहीं आ रही ऐसे बोलो 2 बोलो 3 बोलो 4 बेड़ा ही पार एंड स्टार्ट। 5 एक बार 2 4 5 मां हिता बिया ओके 3 हिकु ॿ ऐं 3 वेरी गुड सलमान्स फूड चखो मज़ा जिंदगी का हिकु ॿ ऐं 3 तो भाई मैरिटाइम म्यूजियम में जाएं और फ्री टेस्ट हासिल करें 4 5 ऐं 6 दिसंबर ते 2 4 ऐं 5 दिसंबर ते फ्री टेस्ट हासिल कयो मैरिटाइम म्यूजियम में छक्को 1 2 3 4 5 6 बच्चों बताइएगा हमें अगर सांप के मुंह पे बाकी 25 सेकंड्स बचे भाई तालियां होनी चाहिए हमारे शेर के लिए ताली तो बजाओ कदर दादो 4 5 नहीं नीचे जा रही है नीचे जा रही है आगे आए भैया 6 6 6 6 6 6 6 6 लास्ट ओ सांप आ गया 5 1 2 4 5 सीढ़ी ओके नहीं स्टॉप 3 से पहले स्टॉप हो चुका था टाइम खत्म हो चुका था आप यहीं पे खड़ी होंगी 45 अच्छा बचाओ थियो न त ही नाम बदे ची वई हुई बिल्कुल बिल्कुल बैड लक हो जा रहे थे जो सो एनीवेज तव्हां जो पॉइंट्स आइन 45 व्हिच इज नॉट बैड त पंजे तालियन ते हाणो ताड़ी ओके तव्हां हुते बियो हाँ हुते वेट कयो हाणे ॿियो त साबिर अली ऐं शगुफ्ता हस्बैंड एंड वाइफ उन्हनि जो 45 स्कोर आहे हाणे नेक्स्ट पेयर सां असां खेॾंदासीं अचो तव्हां अचो अदा तव्हां अचो अदा शर्माए ॾिस केॾो पियो जहिड़ो जी निकाह हुजेसि अचे अदी तव्हां जो नालो नालो तस्लीम तस्लीम ऐं अदा जो नालो अकबर अदा भाउ आहे तव्हांजो न मुड़सा अच्छा ठीक है हाणे तव्हां ही छक्को रखो अब भाई छा तो करी भाउ मुंहिंजा हस्बैंड एंड वाइफ असां सां गॾु आहिनि ॿियो जोड़ो ज़ाल मुड़स जो अॻोणे जेको आहे त मुड़स नांग खे ॾिसी ज़ाल खे पियो ॾिसे हाणे ज़ाल नांग खे ॾिसी मुड़स खे थी ॾिसे असल में न करे विच में नांग आहे इहो ओके ते स्टार्ट करदासीं सलमान्स फूड जे ताउन सां चखो मजा जिंदगी का वंस अगेन करेंगे काउंटडाउन स्टार्ट अब मेरे साथ सबको बोलना है सरायकी में बोले हिकु बोले दू बोले ढाई बोले पौना ट्रे बोले ट्रे भला अब बोले चलो स्टार्ट 3 हिकु बाटे पंज हिकु ॿ टे चार पंज सीढ़ी जी वई सीढ़ी दादा ॾाकण आई आहे ॾाकण 6 छक्को 6 हिकु ॿ टे चार पंज छक्को हिते फिनिश ते अच बाबा पूरी करे छॾी गेम वाह हाणे अदा हेॾां अचो वाह अदा ताईं शादी के केतिरो टाइम थियो अच्छा भाउ जे हलण जो स्टाइल ॾिठो हा हिकु दफ़ो ॿीहर हली ॾेखारियो हाणे हिन साइड कीअं हा वाह अच्छा मां बि ट्राई कयां हलो हाणे वरी ॿियो तरीक़ो हाँ वो कयो न कोने वारो ये वारो ओके जी जबरदस्त वेरी अदा हाणे ये रिवर्स अचो असांजो जेको ही पेर आहे तव्हां काइंडली वेही सघो था पंहिंजी जॻह ते हुननि मलाखड़ो तव्हां हुते बीहो मारे छॾियो आहे तव्हां पंहिंजी जाइ ते वञो काइंडली असांखे ॿुधाईंदा त केतिरे सेकंड्स में ही फिनिश ताईं पहुता आहिनि 22 सेकंड्स में ही फिनिश ताईं पहुता आहिनि लास्ट सां जोड़ो गॾु आहे अदी अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम डिसाइड कर लिया किनको यहाँ आना है हां डिसाइड करे छडियो करे छडियो ओके जी त इंट्रोडक्शन ता वठो जैसा ही जानी मां नाला लिखाए रहा हां इहो पिचा ता नालो छा है अदी रेहाना ऐं हुन अदी जो नालो छा है हरीबा ता कलर ॾाढो भलो कयो आहे अच्छा अदी जो नालो छा है कलर लाइ ताड़ियूं थियण निकलो बेरो है
ही मूंखे लॻी नथो त पाकिस्तान जो कलर अदी आहे जो नालो लिखां अरीबा, अरीबा। अरीबा अरीबा आहे यार तव्हांजो रिश्तो छा आहे पाण में मादी जो मां धीअ जो पर यार ही त भेणियूं थियूं लॻनि मां थियूं त नथियूं लॻनि हाणे अधी शर्माईंदी पई हिन ॻाल्हि ते हा के किथां आया आहियो भेण तव्हां असां लियारी मां आया आहियूं लियारी मां आहियो त लियारी वारा असां गॾु आहिनि अदा ॾियो अच्छा जानी तव्हांखे ख़बर आहे जॾहिं लियारी खां असांजा पेर थींदा आहिनि उहे ॿियनि ते भारी पवंदा आहिनि हा इहो इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए आहे छॾियो अच्छा हाणे हिकिड़े अधे फिनिश हिते- कयो हिते आहे जो बीहंदा छा हिते। अल्टरनेट फिनिश कयो आहे अधे हिकिड़े हाणे अधी खे फिनिश करणो हा आहे छा फिनिश करणो आहे अगर फिनिश इन्हनि न कयो त डेफिनेटली भाजन जेको आहे त विनर हूंदा स्टार्ट कंदासीं वंस अगेन सलमान फूड जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट नांगण वारो 22 सेकंड्स में फिनिश ते ही जोड़ो पहुची चुको आहे हाणे ॾिसंदासीं त ॿई भेणियूं अच्छा। सॉरी आई मीन मां थियूं 22 खां पहिरियां फिनिश करनि थियूं या नथियूं करनि ऐं हाणे जानी कंदो काउंट डाउन ओके जानी अच्छा आउं सिंधी में कंदुसि हा। त भाउ सभु गॾिजी चयो हिकु सभु गॾिजी चयो ॿ सभु गॾिजी चयो टे सभु ज़ोर सां चयो स्टार्ट चार छको 1 2 3 4 5 6 सलमान फूड चखो मजा जिंद वरी छको 1 2 3 4 5 6 वेरी गुड हरिया पारिया मैरिटाइम म्यूजियम वञो ऐं 4 5 ऐं 3 दिसंबर ते फ्री टेस्ट हासिल कयो हिकु ऐं ॿ सलमान फूड चखो मजा जिंदगी का तालियां होनी चाहिए यार माँ बेटी के लिए इतना अच्छा खेल रही है दो वाह वाह छक्को वाह। चार वरी छक्को ॿ 10 सेकंड्स बचाइन सलमान फूड चखो मजा जिंदगी का 3 पॉइंट्स हरिए टाइम भी खत्म थी चुको आहे सो द रिजल्ट्स आर क्लियर हिकड़ो जोड़ो फिनिश ते त ॿियो जोड़ो पुछ ते अचो फिनिश वारा कांग्रेचुलेशंस अचो दा अचो विन करे चुका दा अचो। अचो असांजो ही सेगमेंट अचो ओहो हिकिड़ो भंगड़ो विझंदासीं अदा भंगड़ो हेॾा, हिकिड़ो अदा, विझ हेॾा ख़ामोशी अचो तव्हां। अदा हिकिड़ो अदी। भंगड़ो विझंदासीं अदा भंगड़ो हिकिड़ो अदा सां सही आहे ओके अदा असांजा बोर्ड में किरायूं वञो अदा, वेंदे ईअं न वेंदे कयो यार। असांखे अञा गेम्स हलाइणियूं आहिनि हा अञा टाइम पियो आहे मुंहिंजा त तव्हां विन करे चुका आहियो ऐं तव्हां हुन सां ई न जानी तव्हां विच में अची वञो अदा सां बि सलमान फूड जो वेंदो गिफ्ट ऐं अदी सां बि सलमान फूड जो गिफ्ट वेंदो चखो मज़ा जिंदगी का हिकु दफ़ो ॿीहर जोड़े जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि थैंक यू वेरी मच Thank you so 19 much. साल में वापस 19 साल में वापसी वाह 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 ज़ोएब वाह तुंहिंजी हलणी कमाल करे छॾियो तुंहिंजी हा न? हलणी कमाल करे छॾियो हा न? आउं त सड़ां पियो ने हलण ते ओके त हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं असां सिलेक्ट करे वठूं पंहिंजे ऑडियंस खे हाणे असांजो सेगमेंट आहे कहिड़ो सेगमेंट कयूं ॾिसी करे अॼु ऑडियंस जे हिसाब सां कौन सा सेगमेंट करना चाहिए धरती जा गीत मथों आवाज़ धरती तो जा धरती गीत तव्हांखे कहिड़ो सेगमेंट खपे छा कयूं धरती जा गीत धरती जा गीत हुतां सिलेक्ट थिया तव्हां मुंहिंजी टीम में हो थोरी मुंहिंजी रिस्पेक्ट रखो कुझु त चओ डांस अबा गाना तुंहिंजी टीम जेका आहे त गाना 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 हा बाथरूम सिंगिंग ठीक आहे त Bathroom तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं अॼु जेको भी बाथरूम सिंगिंग माना गीत धरतीअ जा में ईंदो आज के दिन वो सिंधी सॉन्ग्स हमें सुनाएंगे ऐं एनेक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान एनेक्स जे ताउन सां गीत धरतीअ जा सेगमेंट कंदासीं शुरू ओके मूंखे रुगो इहो ॿुधायो सिलेक्ट घणा करणा अच्छा तव्हां वञी सिलेक्ट कयो चार ॿ ॿ टे त हुजनि घटि में हलो, घटि टे तव्हां सिलेक्ट टे। कयो ऐं टे मां तो सिलेक्ट कया पर यार मतो ऑर्डर अची वियो आहे ब्रेक जो ठीक तो आहे, आप ठीक आहे। प्रैक्टिस करके रखें सिंधी गानों की अच्छी करे गीत
धरती जा शुरू कंदासीं पंहिंजो सेगमेंट ही त पहिरियों ई तो बजे नंढो बुर्रका है तांदी श्री असान जे ईद स्पेशल ट्रांसमिशन प्रोग्राम जो नालो चाहे ॿुधायो तेसां हो जमाल बच्चा क्यूट सा बच्चा भलीकार असांजे अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन में जेका असांजी सकाफ़ती ईद जो ॾींहुं आहे उनखे जोशो ख़रोश सां मनाए रहिया आहियूं पंहिंजे स्टूडियोज़ में बि पंहिंजे घरनि में बि ऐं रोडनि रस्तनि ते बि हर घर में स्पेशली जेके मुंहिंजो ख़ानदान आहे मुंहिंजा रिलेटिव्स आहिनि अॼु उन्हनि बि जोशो ख़रोश सां ईद जे ॾींहं खे सेलिब्रेट कयो आहे पंहिंजे घरनि में दस्तरख़्वान विछाया आहिनि पंहिंजे घरनि में सिंधी खाधा ठाहिया आहिनि ऐं बुसरी ठाही आहे ऐं चांवरनि जी मानी ठाही आहे त अॼु पोइ तव्हां खणी छो कोन आया आहियो रुगो वात में पाणी पियो अचे असांखे यार मां ॿुधी करे। तव्हां सां गॾु आहियां हिते केटीएन जे मंच त ते पोइ तव्हां ॿुधायो छो पिया अंदरि पियो सड़े असां असांजो असां कल्ह खाई वेठा आहियूं चांवरनि जी मानी असांजी ऑडियंस मां कोई तव्हांखे ख़बर आहे अधु ऑडियंस जे वात में पाणी आहे इहो ॿुधी करे ओके जी त स्टार्ट कंदासीं पंहिंजो गीत धरती जा सेगमेंट एनेक्स जे तामुन सां जानी टे माण्हू तव्हां सिलेक्ट कंदो भेणुनि मां ऐं ॿ भेणियूं मां हितां सिलेक्ट कंदुसि तो कौन आएगा यहाँ पे गाने जेके असांखे सिंधी गाना अची करे ॿुधाइनि जी गीत धरतीअ जा केरु ॻाईंदो जो असांजी भेणियूं चुप छो वेठियूं आहिनि किन को आके गाना है हिन पासे जी। केरु ॻाईंदो तव्हां अदी ॻाईंदव? तव्हां अचो आप आ जाए हाँ अचो, तव्हां तव्हां अचो अचो। ऐं अदी तव्हां बि अचो आप भी आ तव्हां बि जाए अचो। त हेॾा मां सिलेक्ट करे छॾिया आहिनि तव्हां बि अचो 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 तव्हां बि अचो एनेक्स होम अप्लायंसेस एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट बनाए आपकी जिंदगी को आसान जॾहिं एनेक्स जो हूंदो आहे सेगमेंट त भेणियूं झटि सां हथ मथे कंदियूं आहिनि छो जो उन्हनि खे ख़बर आहे एनेक्स केतिरो तव्हांजी ज़िंदगी खे आसान थो बणाए ऐं केतिरो टाइम जी बचत थी थिए जॾहिं तव्हां एनेक्स जा प्रोडक्ट्स यूज़ कंदा आहियो त भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे मूं सिलेक्ट करे छॾियो आहे अचो न पोइ हेॾां अचो अच्छा, हेॾां हेॾां अचो अचो, असांखे ठीकु आहे। हिते बीहणो आहे ठीकु है असांजो मुंहिंजूं टे भेणूं होॾां बीठियूं आहिनि अच्छा सबको ये बता दें हमारी जो ऑडियंस बैठी है हाने जेको मुकाबलो है वो दो साइड का नहीं है क्योंकि बाथरूम सिंगिंग का है इसमें आपको जज करना होता है ऐं जेका भेण सुठो गाईंदी उन्हीं पे क्लैपिंग हो चाहे इस साइड से हो चाहे उस साइड से पर हो, वो ठीक है? ॾिठो वञे थोरो थोरो ज़ोएब जेका थोरो डुॾी वियो आहे मुंहिंजे पासे खां नहीं 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 इसके बाद और सेगमेंट से जिसमें मुकाबला होगा तो जो अच्छा गाएगा उन्हीं पे क्लैपिंग होगी ऐं ॿ लाइन से को आहे त सिंधी गाने जो ॿुधाइणियूं आहिनि शुरू कंदासीं पंहिंजी हिन भेण खां अदी अचो तव्हां अदी अचो तव्हां जी हाँ, हाँ, सिंधी सिंधी, अदी सिंधी। फ्रंट ते ईंजो ही तव्हांजी कैमरा आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण नालो तव्हांजो मोना ऐं किथां आया आहियो भेण मोना असां सचल ॻोठ खां सचल ॻोठ खां आया आहियो छा पिया ॿुधायो अहमद मुगल जो कोई सॉन्ग थी चवां अहमद मुगल जो गानो पिया ॿुधायो ओके जी अहमद मुगल जो गानो जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी जोली माण्हू जी मिठड़ी बोल गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए ओके जी ओके, त ओके। भेण मोना जे लाइ ताड़ियूं अच्छा ज़बरदस्त ॿी भेण अचे ॿी भेण हिन पासां अचे अचो अचो तव्हां मां हिकिड़ो बि अचे कोई बि अदी हाँ। अचो वापस वापस अचिणो तव्हां मां आहे कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु अचिणो आहे अदी तव्हांजो नालो महरीन महरीन अदी विच हिते सेंटर ते बीहो तव्हां महरीन अदी किथां आया आहियो तव्हां कराची में कराची मां कराची हूंदो आहे कराची हूंदो आहे कराची कराची अच्छा कहिड़ो गानो ॿुधाईंदो असांखे असी प्यार करणो असीं प्यार करण वारा माण्हू हाय अदा। हाय असी प्यार शोभी करण भाई वारा असीं प्यार करण वारा माण्हू क्वालिटी प्रोडक्ट जी अदी असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू ओके जी वाह, त भेण वाह, मेरी वाह। लाइ बि ताड़ियूं थी तव्हां वञनि। उते बीहो थी। ऐं हाणे हिन अचो, साइड अचो। खां अस्सलाम वालेकुम भेण अदी तव्हांजो नाले फ्रंट में अची वेंदा साम्हूं तव्हांजी कैमरा आहे कहिड़ा हाल आहिनि ठीक ठाक हाँ लख लख मुबारकूं सकाफ़ती ईद जूं तव्हांखे
कहिड़ो गानो अदी पिया माइक ॿुधायो? थोड़ो वेझो कयो तव्हांजो आवाज़ कोन ईंदो हाँ हीअं ॾिसां कीअं झले वेठा ईअं ॻाल्हायो था क्या सुना रही हैं? क्या क्या सुना रही हैं? कौन सा गाना? सिंधी जी, ओवर टू यू। अदी शर्माए पई अल्लाह जो कसम 2 मिंट शर्माइण त ॾियोसि गाऊं हाँ हाँ जी। गाए रोयो रोयो दिल सारे अल्लाह रोयो रोयो दिलदार अल्लाह शोभी भाई तो किथे वॼाइणी नथो अचे रोयो रोयो ते कोई भी हाँ कोई भी कोई भी मुझो खट्टी आयो खेर सा हो। हो जमालो मुझो हो जमा जमालो मुझो जमालो जतन सा हो जमालो ओके जी ओके भेण जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि अदी, thank you शर्मीली so भेण जे लाइ much. ताड़ियूं अदी अचो तव्हां अचो एनेक्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे मूंखे ख़बर आई तव्हां सां गॾु ई अदी तव्हांजो नालो आयशा 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 छा ॿुधाईंदव तव्हां सिंधी गानो सिंधी गानो कहिड़ो गानो माइक थोड़ी वेझी करियो जिए सिंध वार जिए सिंध टोपी अजरक वार जिए सिंध वार माइक क्लोज सिंध टोपी अजरक वार जिए सरे सदा तिंदो जी जोली माड़ू हलण जी मिठड़ी बोल गली गली ऐं घर घर तुंज सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जी ओके जी त भेण जे लाइ अदी बि अञा लास्ट अदी आया आहिनि शो माशा एनेक्स जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस भेण आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम सलाम अदी नालो तव्हांजो अक्सा अक्सा किथां आया आहियो भेण लियारी मां लियारी मां आया आहियो त ॿी बि भेण लियारी जे सां असां गॾु आहे छा पिया ॿुधाइनि लियारी वारा असांखे सिंधी सॉन्ग सिंधी सॉन्ग ओके जी सिंधी अची विया मैदान में ओ जमालो नाड़ा मची विया सिंध जा ओ जमालो अजरक टोपी असांजी शान आ ओ जमालो मेला मोहब्बत जा मची विया ओ जमालो हो जमालो वाह वाह जमालो हो जमालो वाह वाह जमालो ओके जी जबरदस्त ता पंजई भेणियूं करे चुकियूं आहिनि पंजी सिंग। भेणूं हेॾा अचनि न न न को हिते मसलो आ न जाते उते बीहो अचो त- जानी तव्हां अदी- अचो हा। जी जी अमर साहिल तव्हांखे सलाम मोकिलिया आहिनि मूंखे सिंध जो कोन मोकिलिया शाइर आहे अथई। मुंहिंजो भाई सिंध जो शाइर आहे मुंहिंजो भाई ओके सिंध तव्हांखे जा सलाम शाइर मोकिलिया आहिनि। असांजी अखियुनि ते ऐं उन्हनि खे असांजे तरफ़ां वालेकुम अस्सलाम अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे वरी तव्हांखे ॼमार ॾे तव्हांखे बि ईद जे ॾींहं जूं लख लख वाधायूं सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं अदी माइक मूंखे ओके ॾियो हाणे अदी खां ई शुरू था कयूं किनको लग रहा है अदी अॻियां अचो अदी वेझो अचो इन्होंने तव्हां। अच्छा गाया तालियां बताएंगी ओके अदी साइड तां अची वञो तव्हां भेण तव्हां अचो। अचो तव्हां किनको लग रहा है कि इन्होंने अच्छा गाया शर्मीली भेण ओके जी तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था अदी तव्हां अचो भेण बहिरीन अदी चिड़ में छो आ अदी हमेशा चिड़ में हूंदी आहे अदी कंहिंखे लॻे वेझी पियो भेण सुठो गायो हाणे खिले थी भेण हाणे खिले थी ओके जी तव्हां बि पंहिंजी जॻह ते वेही सघो था अदी तव्हां अचो ओके जी सुठियूं ठीकु सुठियूं आहे। ताड़ियूं वॻियूं आहिनि पर हिकिड़े साइड खां वॻियूं आहिनि हे सभु ख़ामोश हुए छो जो सभु हिन पासे ही गॾु आया आहिनि न सभु अदी तव्हां अचो ओहो सो द रिजल्ट्स आर क्लियर कांग्रेचुलेशंस तव्हां एनेक्स जो ही सेगमेंट विन करे चुका आहियो अदी तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था ऐं ही एनेक्स जो गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान घर वञी करे कीमो ठाहे जो आलूअ जो असांखे यादि कजो थैंक यू वेरी मच भेण आलू जो कीमू हा असां मां करेलनि जो बि ठाहींदो आहियां तव्हां वेही रहिजो हा अदी Thank you. मोना तव्हां वेही रहो ऐं अच्छा जानी असां जेको आहे न आलू जो ठाहींदा आहियूं करेलनि जो कीमो वांगणनि जो कीमो मेहन जो कीमो आपने कभी खाए नहीं उठ अच्छा, जो कीमो चाय का कीमा पिया है कभी ओके जी सो नेक्स्ट सेगमेंट आहे जानी चलो आहे नेक्स्ट सेगमेंट नेक्स्ट सेगमेंट जेको आहे त फुटबॉल जो सेगमेंट आहे अच्छा। नेल्सन पेंट जी ताउन सां आहे ठीकु आहे हाणे सभु भाउरनि खे सिलेक्ट अच्छा कंदासीं भाउरनि बि त ॾोह कोन कयो आहे ज़बरदस्त भाउ ॾिसो कहिड़ा हू भाउ चश्मो पाए वेठो आहे ॾिसो केॾो सुठो पियो लॻे पूरी ऑडियंस में अलॻि पियो लॻे मूंखे त तव्हांखे ख़बर आहे भाउरनि इहो ॾोह कयो आहे त भाउर पंहिंजी फैमिली सां गॾु पंहिंजी माइंड सां गॾु ईंदा आहिनि वॾो ॾोह हुननि जो इहो हूंदो आहे तॾहिं चुप करे वेठा हूंदा आहिनि
तो कभी कभी जब टाई हो जाता है ना, हमें सिक्का चाहिए होता है, तो बहनों से नहीं मिलता, भावरनि का असांखे सिक्का मिलंदा आहिनि, छो जो उन्हनि जे बटू में हूंदा ई सिक्का आहिनि, टोकड़ भेणनि जे पर्स में हूंदा उहे आहिनि। त स्टार्ट कंदासीं। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का 4 भाइयों को सिलेक्ट करेंगे। ब होना सिलेक्ट कयो तगड़ा भावर, ब मां हेॾा सिलेक्ट कया। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का, थोड़ो मां ॾिसां ॾियो मूंखे, अधो अजरक वारो, अधो भा, अधो हा अदा। अच्छा टोपी जेके पई आहे न भाग इन हे तव्हां अचो, तव्हां अचो। ऐं ऐं जेके अजरक पई हूंदी उनखे ॿियो घुराईंदो। भा, अदा टोपी वारा तव्हां अचो जी। हा तव्हां अचो, तव्हां हू अचे, हा तव्हां अचो। हा हुन टोपी घुराए वरिती आहे। न बस ॿ खपनि, हू सिलेक्ट करे छॾिया आहिनि असां। अचो अदा अचो। सिलेक्ट थी चुका आहिनि। हेॾा सदको वञे। हिकिड़ो भाउ हिन लाइ ताड़ियूं वॼाए, ॾिसो केॾो ख़ामोश आहे ज़िंदगी में, बग़ैर शादीशुदा पहिरियों माण्हू आहे जेको ख़ामोश आहे। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का। अॼु होजमालो जा इन सेगमेंट जा तव्हां रंग ॾिसजो, न खिलो त पैसा वापसि जेके तव्हां ॾिना बि न हुया मूंखे। ऐं बेस ईद जो ॾियारो आहे, अॼु भरपूर एंजॉय करे रहिया आहियूं, भाउर असां सां गॾु आहिनि। हाणे करिणो छा आहे भाउरनि खे? अदा केॾां वियो डेमो ॾेखारण वारो? अचो अचो। यार डेमो ॾेखारण वारो केॾो ख़ूबसूरत आहे असांजो छोकिरो। तो भाई ये बॉल उठानी है, आई जगुन में फसाइनी है बॉल के, कैंगरू आगे झंप देना है और बास्केट में डाल दिए। अच्छा इन्होंने के यो भी बताया छड़ियों, जैसे इन्होंने डाली है वैसे आप भले ना डालें, अगर यहाँ तक पहुंच गए आपको जंप नहीं लगाना, ऐसे पकड़ के बास्केट में भेजना है, ठीक है? यो वधीक जबरदस्त आहे। सही है, ईअं करणु जबरदस्त घुरिजे, हा। है। त हाणे असां ॾिसंदासीं कैंगरू जा टप्पा, कैंगरू जा जंप, और कैंगरू की तरह जंप लगाने, ऐसे ऐसे, ठीक है? ऐसे चीटिंग नहीं करनी, कुछ भाई करते हैं। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का। स्टार्ट कंदासीं पंहिंजे इन भागा ही सोनो भा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हितां अदा नालो तव्हांजो? इमरान। इमरान, किथां आयो अदा? कराची। ऐं अजरक केॾो ख़ूबसूरत पियो लॻे भाउ। अजरक ऐं भाउ गुटको खाए पियो कंटिन्यू ॻाल्हाईंदे। अच्छा को मसलो नहीं। ओके जी स्टार्ट कंदासीं। 1 मिनट जो तव्हांखे वक्त हूंदो तो भाई के लिए क्लैपिंग होनी चाहिए। देखते हैं कि कैसे खेलते हैं। यो सेगमेंट जेको है फुटबॉल वारो, यही तो रंगे जिंदगी का। नेल्सन पेंट्स, शोभी भाई अच्छा सा कोई म्यूजिक लगाइएगा जी। काउंटडाउन कंदासीं स्टार्ट, और ऑडियंस एक्टिव नजर आनी चाहिए, ठीक है? सेल तांजा चार्ज थी विया हूंदा। अच्छा, एडी म्यूजिक बजे। 1 2 2 3 एंड गो। करो ओ भैया लो, हेलो जल्दी हेलो। वेरी गुड जंप कैंगरू मांगे, वेरी गुड। हाँ भाई मैं बोल ले आया। ताड़ियूं भाला, ताड़ियूं वॼायो। इहो इलाही ॾुखियो आहे मुंहिंजे ख़्याल सां। जबरदस्त भाउ। 40 सेकंड थी जल्दी चुका है। जल्दी। भाज ले ताड़ियों। 9 8, बच्चों काउंट करो मेरे साथ। 7 6 5 4 3 2 1 एंड डन। एतिरो वेचारे जो हक़ हुयो यहाँ लास्ट में करण है, आखिर में बदक वांगुरु वेलियो। एतिरो हक़ हो हुनजो। अच्छा कैंगरू मां बदक थी वियो। ॿियो ॾिसंदासीं छा थो थिए कैंगरू मां। सो लेट्स काउंट द बॉल्स। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का। 1 ऐं ही 2 ऐं ही 3 ऐं ही 4। ताड़ियूं भा लाया ने, माशाल्लाह जबरदस्त कयो था। ॾिसो के बॉल भी जबरदस्त। 4 बॉल्स जेको आहे त 1 मिनट में विधाई। नेल्सन पेंट्स यही तो रंगे जिंदगी का। जहां से जानी आहे असां सां गॾु। त जानी नेक्स्ट भाउ खां तव्हां इंट्रोडक्शन वठंदो ऐं तव्हांजे हैंड ओवर आहे। माइक ॾियो भाउ खे। अदा राशिद अदा अचो अदा तव्हां अचो। भाउ तव्हांजो नालो?
साईं जय कुमार जय कुमार किथां खां आयो भा सर कराची थोड़ो कराची खां कराची आयो खां, जी सर। हाणे तव्हां ॾिसी वरिती आहे न गेम कीअं बिल्कुलु, खेॾणी बिल्कुलु आहे साईं। त पोइ बस स्टार्ट कयो ओके जी स्टार्ट कंदासीं असां भाउ सां गॾु आहे असां काउंटडाउन करे था छॾियूं नेल्सन पेंट जही तो रंगे जिंदगी का 1 2 3 एंड गो हा न हा हा ओहो स्मार्ट वेरी स्मार्ट नेल्सन पेंट जही तो रंगे जिंदगी का चले कंसीडर किया खबर हो जे ज्यादा नट पुल्ट फिक्स करे जी टकुन में ओके बा जंप पाइणा आहिनि तालियां जंप पाइणा आहिनि इहे न आहे जंप लगाइणो आहे भा जंप जल्दी टाइम यही घटा तो रंग है जिंदगी का ही रंग है हो जबाल हो जो नहीं, ये तो 5 4 3 2 1 अदा थैंक यू वेरी मच पंहिंजी जगह ते वेही सघो था अधे टोटल ही हिकिड़ो ॿ बबल्स ॿ ball। सो दैट मींस अदो हाणे अधो जेको हुन आहे न भा हिन अधो भा खे हाणे अधो परेशान मूंखे लगे तो त ही भा जेको आहे न हिकु बाल बि कोन विझी सघंदव अस्सलाम वालेकुम बदा भा नालो तव्हांजो माइक ऑन कजो अदे जी नालो छा आहे भा तव्हांजो अदील नालो आहे किथां आयो भा दादू मां आया आहियो ओ भा दादू मां आयो आहे जादू मां आयो आहे ॾिसंदासीं त अॼु सिंधी कल्चर डे जे ॾींहुं असांजे मंच ते कहिड़ो जादू छॾे थो वञे ठीकु आहे बाबा जादू खे चङो छॾे विझाए स्टार्ट कंदासीं दादूअ जो जादू असां सां गॾु आहे 1 2 3 एंड Start। जादू वाह कद जो नंढड़ो आहे पर जबरदस्त ताड़ियूं थी वञनि भा जे लाइ में तो उछले हाँ वड़ा जंप पाइणा आहिनि ओ 40 सेकंड थी चुका है नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का जल्दी ये ना तिरकी भाई 9 8 7 6 5 बस के 4 फायदो 3 2 1 and done अब अगड़ो बाल अच्छा गड़जानी अधा परेशान होयो त खणी सही वियो जा पोयां निकिरे कीअं थो वञे ओके त अदा सिर्फ बहुत सुविधा भा तव्हां बि पंहिंजी जगह ते वेही सघो था ऐं हिते ऑर्डर थी वियो आहे ब्रेक जो त असांखे हलणो आहे जानी नंढड़े ब्रेक नंढड़े break अची लाइ। करे कंटिन्यू कंदासीं भा तेसिताईं तूं प्रैक्टिस कर बग़ैर बाल जे असां अचूं था डोंट वरी नंढो ब्रेक आहे तकिड़ो ब्रेक आहे तव्हां ॾिसी रहिया असांजे स्पेशल ट्रांसमिशन ईद जी ट्रांसमिशन तो मिलके बोलो प्रोग्राम का नाला क्या है हो हो जमालो। जमालो। एक दफ़ो ॿीहर भली कार असांजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो ऐं उम्मीद था कयूं त अॼु जी सकाफ़ती ईद खे जोशो ख़रोश सां पंहिंजे घरनि में मल्हाईंदा हूंदो पंहिंजे शहरनि में पंहिंजे मुल्क में ऐं जेके पूरी दुनिया में असांजी सिंधी कम्युनिटी वसे थी उन्हनि बि जोशो ख़रोश सां सेलिब्रेट कयो हूंदो असांजी सिंध जे रंगनि खे अञा अॻिते वधायो हूंदो ऐं माण्हुनि खे ॾेखारियो हूंदो हीअ असांजो सिंधी कल्चर आहे ऐं सो वरी कंटिन्यू कंदासीं कंटिन्यू बिल्कुल कंदासीं नेल्सन पेंट जे तावन सां हुयो सेगमेंट जी जानी हा त अदा माइक ॾियो राशिद भाई माइक ॾियो अदा तव्हांजो नालो जहीर हुसैन ज़हीर हुसैन जी किथां खां अदा
कोरंगी का सो अॻियां छा कहिड़ो हुयो? अॻियां इहो करणो आहे त होॾे वेंदो ऐं पंहिंजी जंग में बॉल विझंदो। अदा हलिया, अचो अदा अचो हलिया, अचो, असां अदा तव्हांखे हलिया। पंहिंजी जॻह ताईं पहुचाए अचूं। ऐं नेल्सन पेंट्स सिंगिंग जो कॉम्पिटिशन आहे। यही तो रंग है जिंदगी का भा आहे असां सां गॾु। हाणे ताईं 4 बॉल्स पइजी चुका आहिनि बास्केट में। घटि में घटि 5 बॉल्स विझणा आहिनि। स्टार्ट कंदासीं, काउंट डाउन कंदासीं। 1 2 3 and go। अदा जंप। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। ओ अदो बाल के संभाले, वारन के संभाले। नेल्सन पेंट्स यही तो रंग है न जिंदगी थी सघियो का। अदा, न थी सघियो। मूंखे लॻे थो तव्हां न थी हार सघियो। टाइम खां पहिरियां हार वञी छॾी। मूंखे अदा के सम्झ में न पियो अचे मां वारन के संभालिया या बॉल के संभालिया। थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था। एटलीस्ट तव्हां अची करे हिते ट्राई कयो ऐं परफॉर्म कयो। थैंक यू वेरी मच। ऐं अॼु जो जेको विनर आहे असांजो उहो आहे हीअ तो। दादे जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। अचो जानी अचो, तव्हां पंहिंजे हथनि सां गिफ्ट ॾींदा अदा खे। अदा ही तव्हांजो गिफ्ट, पर ॿाहिरि अदद कंदासीं। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। वजायो ताड़ियों आवाज लाए। जबरदस्त जबरदस्त। हाणे अगलो सेगमेंट मज़े जो सेगमेंट आहे जानी। जबरदस्त। ऐं ॾाढो सीरियसली तव्हां हुनखे एंजॉय कंदो। कहिड़ो सेगमेंट आहे? कहिड़ो सेगमेंट आहे? सेगमेंट आहे पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हाणे जेको सेगमेंट आहे असां वटि एलईडी ॾींदासीं। जो भी विनर होगा एलईडी विन करेगा, जो के है तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम जे ताउन सां। त तिब्बत स्नो जे ताउन सां कंदासीं सेगमेंट शुरू। आप एशिया समझी की वियो आहियां। मशहूर तरीन क्रीम तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग क्रीम। त आउं सम्झी वियो आहियां त कहिड़ो सेगमेंट आहे, सम्झी वियो आहियां। त हिन सां गॾो गॾु असां वॉशिंग मशीन बि हिते तिब्बत स्नो जी रखी आहे। अच्छा उहा बि असां डेफिनेटली कढंदासीं, पर हिन टाइम एलईडी आहे असां वटि तिब्बत स्नो जी। त स्टार्ट कंदासीं खाओ खटो जो सेगमेंट। अचु जानी हाणे गॾु सिलेक्ट कंदासीं। खाओ खटो जो सेगमेंट आहे ऐं ॿ असांजो जोड़ा झेड़ो असांखे ख़तम थियो, असांजो झेड़ो ख़तम थियो। हाणे असां सिलेक्ट बि गॾु कंदासीं। हिकिड़ी फैमिली मां असांखे 2 पेयर्स घुर्जनि। भेणियूं हुजनि या ज़ाल मुड़ुस या मां धीअ। हिकिड़ो मिंट हिकु अच्छा गॾु हुजनि हा न? हा हिकिड़ी फैमिली मां, हिकिड़ी फैमिली मां। अच्छा तव्हां सां गॾु केरु आहे भेण? तव्हां सां गॾु ही आहे। हिकु अधी खे घुरायूं। हा भले अधी भले। अची वञो तव्हां। तव्हां सां गॾु केरु आहे? न हेॾा हाणे हुन साइड आहे तव्हां। हिकिड़ो होॾां सिलेक्ट कयो। तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम, एशिया की मशहूर तरीन क्रीम। एशिया की मशहूर तरीन क्रीम। अधी वेठियूं आहिनि। अच्छा जेके तव्हांखे लॻे वियो, थो वियो, 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 हा तव्हां। सही आहे सही आहे सही आहे। ओके अचो। वो भी तव्हांजी मर्ज़ी ते असां सिलेक्ट पिया कयूं हुई। हा ठीकु आहे। मूं त रुॻो हीअं हथु खयो, अधी उथी वई। अधी अॼु मूंखे लॻे थो त खाओ खटो में खटींदी, ऐं मूंखे लॻे थो त हीअ थियूं ऐं खटंदियूं। अधी इहे मुंहं में ई लॻे पियो सुबुह खां वठी मानी कोन खाधी अथई। अच्छा साइड साइड आखिर जी त डाइस पंहिंजी पंहिंजी जॻह ते अचनि पिया। खाओ खटो जो सेगमेंट आहे तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम जे ताउन सां एशिया जी मशहूर तरीन क्रीम। त ही आहे एलईडी जेका वेंदी के हिकिड़े विनर ॾे जेको खटंदो। अच्छा हिते जल्दी सां तिब्बत स्नो जी एलईडी रखंदा। हरिया पारिया पारिया तिब्बत स्नो जी एलईडी रखंदासीं। ऐं केक अची चुका आहिनि। इनको केक खाने हैं, मुंह से खाने हैं, हाथ टच नहीं करने, हाथ तो पीछे होंगे ना। त हिकिड़ी पेयर मां हिकिड़ो फर्द जेको आहे त उहो केक खाईंदो ऐं ॿियो फर्द टिश्यूअ सां हुनजो मुंहुं उघंदो। अच्छा ज़ोएब, ओके इहो आहे त जेको केक खाईंदो हुनखे हिकिड़ो भेरो तव्हां ॾिसी छॾियो त पहिरीं कीअं हो, उन खां पोइ कीअं हूंदो इहो तव्हां ॾिसी छॾियो पहिरीं। अच्छा तो सबको बता दिया, मुंह से केक खाना है, इनको हाथ टच नहीं करना है। और दूसरा जो इनके साथ पार्टनर है उनजी नौकरी या होंदी है टिश्यू खणे ऐं मुंह खे साफ कंदो रहे। तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम। तव्हां ईंदव न, हथ खयो तव्हां जो साफ़ कयो। अच्छा नहीं, आपको साफ करना है, आपको साफ खाना करना है। नहीं है, आपको खाना नहीं है, वो खाएंगी। खाइंदो तो तव्हां न दी। अच्छा आपको खाना नहीं है। अधी त खाईंदा न त जारी ही तव्हांजी जगह पंहिंजी जगह ते। अच्छा बल्कि असां हिते न असां अहिड़ी जगह ते बीहूं
जे असांजी ऑडियंस में इंजॉय करे सके। ठीक है, स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट के जेको आहे तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम जे तरफां। केक भी आहिनि जानी सामो, हाँ। टिश्यू भी अथी जानी सामो, हाँ, पर हिकिड़ो मिंट भेणियूं भी आहिनि। तिब्बत स्नो हाँ, जी असांखे हाणे खाओ। क्रीम भी ॾींदा ऐं हीअ आहे असां वटि क्रीम। असां हिन खे हिते था रखूं। हाँ आप इधर आ जाए। बिल्कुल मुंह से खाना है। अगर अब भी आप वापस जाना चाहती हैं तो बहुत से लोग हैं जो आके खाएंगे। अगर तां नथा कंटिन्यू करना चाहो, लास्ट टाइम हमसे पूछ रहे हैं आप खेलना चाहेंगी या हाँ नहीं? हाँ 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 खेलना चाहेंगी। अच्छा अदी चेती हाणे आया हूं तो बेइज्जती कोन कराईंदासीं पंहिंजी। ओके जी, लेट्स बिगिन दिस सेगमेंट जेको आहे तिब्बत स्किन स्नो ब्यूटी वाइटनिंग हथ नाहे टच करणो। ब्यूटी। जानी ई छा तो करे, मां ॻाल्हाइण भुली वियमि तोखे ॾिसी। उन खां बाद में खाइण जहिड़ा कोन हूंदा, हाँ हीअं त फिसिया पिया हूंदा। अदा तव्हां असांजा महिमान आयो, ये इंसल्ट न करायो जानी भा। हाँ ओके जी, स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। ऑडियंस चार्ज हो जाओ, मेरे साथ करोगे काउंटडाउन शुरू। उसके बाद ॾिसंदासीं केर सभ खां घणो केक तो खाए। ॾाढो मज़े जो सेगमेंट आहे। अदी त स्टार्ट चओ, थियण वारो आहे। जानी काउंटडाउन स्टार्ट करायो। स्टार्ट तव्हां कयो, जो घणनि ॿोलियुनि में कंदा आहियो तव्हां स्टार्ट? अच्छा अलग अलग हाँ, अलग अलग ॿोलियुनि में कयो तव्हां। ठीक है, शोभी भाई थोड़ा बजाए तो हम काउंटडाउन स्टार्ट करें। असांजी हेतरी ऑडियंस आई आहे माशाल्लाह, असां कलरफुल ऑडियंस। चुप कीअं वेठी आहे ईद जे ॾींहुं बाबा? ताड़ियूं वॼायो। हू बि कीअं चुप वेठा आहिनि? कयो हथ मथे वॼायो ताड़ियूं। त सेगमेंट शुरू कयूं तिब्बत क्रीम जो। चओ हाणे हिकु। अच्छा जीअं मां स्लो तो चवां उहो ई था चवनि। भला चओ ॿ, भला चओ टे, चओ चार, चओ पंज, चओ छह, सत, अठ। स्टार्ट, ये स्टार्ट हो गया भाई, फिर से शुरू हो गई। आओ वरी ॾिसां पियो त ज़ोएब अच्छा। ॻणे पियो हिन पासे ॾिसो ही लॻियो पियो हिन में। इस पे बात करेंगे तो शबी में म्यूजिक दे, अच्छा सा म्यूजिक दे। आज फिर से इन्होंने जो है ना हथ परे हथ परे हथ परे आई हथ परे हथ परे। तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग क्रीम, तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग क्रीम के ताबुन सा तालियां होनी चाहिए भाई इनके लिए। तालियां जिस तरीके से केक खा रहे हैं। अञा चवंदियूं आहिनि मायूं असीं खाऊं ई कोन कुझु, सॼो ॾींहुं डाइट ते हूंदियूं हुयूं। जानी खोड़ो। ओ भाई दाढ़ी थी वजह बैठन जे लाइ। तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम, पाकिस्तान की मशहूर तरीन क्रीम। हाय वाह वाह। तो भाई 5 4 3 2 1 and stop 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 stop। मेरे साफ सुथरी थी वजन भेणी असांजो। यकीन कयो। ज़ोएब 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 गौर से देखिए इस औरत को। हैं? अच्छा जो बहनें कहती हैं ना हम मेकअप नहीं करते, अच्छा इन सेगमेंट का बोलन के ॾिसंदा के गौर सां। अच्छा ख़बर थी छा आहे अधी माना जेके मेकअप करे आहियो न हेतिरो टुकड़ो चेंज थी वियो। ख़बर थी हेतिरो टुकड़ो चेंज थी वियो, मेकअप लथो आहे न। न एनीवेज असां इहो जोक ही हुयो, किडिंग ही हुई, ईअं नाहे जानी। असांजे उअं ई हाणे बि उअं ई फ्रेश बहणियूं आहिनि जीअं पहिरियां हुयूं। सो हाणे फैसलो असांजी ऑडियंस कंदी किसने सबसे ज्यादा केक खाया है। पहिरियों जानी ही खणी करे ॾेखारींदासीं। अचो 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 अच्छा, अचो हिकिड़ो सेकंड। तव्हां पंहिंजे हथ सां खणी करे सब कैमरास में ॾेखारियो, मास्टर में भी, सोलो में भी, ऑडियंस खे भी। अदा हेरा 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 इधर भी ये दिखाए। अधी हुई ने। अच्छा अधी केक खाधो अने ते ताड़ियूं। न खाधो आहे, खटे सुठो- त पोइ ताड़ियूं ॾियायो सुठो न। केक खाधो आहे, सुठो अदी। हेरा 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 ये खा गई है। अच्छा 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 हम दोनों दिखाएं, दोनों दोनों हाँ, दोनों साथ में दिखाओ। हाँ। एक सेकंड ही भी दिखायो। अच्छा ही ॿई असां ॾेखारे छॾियूं। ध्यान के। वजन में भी डिफरेंस है। वैसे हम कह सकते थे इसका वजन बिल्कुल कम है,
इसका ज्यादा है, इन्होंने ज्यादा खाया है, हिनन अदिन वधिक खाधो आहे। कांग्रेचुलेशन, अदी मुबारकूं तव्हांखे भेण, तव्हां वेही सघो था, अदिन सां गिफ्ट्स ॾींदा। अॻियां अची वञो ऐं ही एलईडी तव्हां विन करे चुका आहियो, जेका आहे तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग ब्यूटी क्रीम जे ताउन सां। अचो जानी, तव्हां बि अचो। अचो अची वियोसि, अची वियोसि। पंहिंजे हथनि सां अधी पकड़ो, अचो, अधी पंहिंजे अचो। हथनि सां भेण खे ॾियो ऐं साम्हूं ॾिसी करे वरी चवंदासीं तिब्बत स्नो स्किन वाइटनिंग क्रीम एशिया की मशहूर तरीन क्रीम। त लास्ट में जेको आहे त तव्हां पंहिंजो पाण सां ही एलईडी खणी सघो था ऐं भेणनि जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि, जंहिं तरीक़े सां हिननि केक खाधो आहे। जबरदस्त अदी। कोई भी इहो आहे अच्छा हुआ जॾहिं आयूं हुयूं अदियूं, तव्हां छा सोचियो अधी खटींदी या हूअ अधी खटींदी? तव्हां छा सोचियो? तव्हांखे छा लॻो त अधी हूअ अच्छा, खटींदी? मूंखे पहिरियों ईअं पियो लॻे त ही अधी विन करे। अच्छा मूंखे भी ईअं लॻो हुयो। हा न, हाँ अधी जी तो चवंदा है ना, जो दिखता है वो होता नहीं है। हाँ, हाथी के दांत खाने के और दिखाने के और। हिते असांखे उहा ख़बर पई मना तो अधी के हाथी चयो, यार वॾी ॻाल्हि आहे, हू त असांजी भेण आहे, भेण आहे असांजी अधी के यार। हाथी चयो तो यार हाणे जानी ईद हलो, जो ॾींहुं ठीकु आहे, आहे। ईद जो ॾींहुं आहे, सही आहे। ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, ख़ुशियूं वंडणियूं आहिनि असांखे। अखे जी त हाणे मुंहिंजे ख़्याल में एंटरटेनमेंट बि थी वञे, हिकिड़ो गानो भी थी वञे। असां सां सिंगर आहिनि, गॾु स्पेशल सिंगर आहिनि। गाना सुना है तो बजाओ तालियां, हम करेंगे इंट्रोड्यूस उन सिंगर को। ऐं हुन जो गानो हिकिड़ो वॾो हिट आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। जहिड़ीअ ही सुहिणी तेढ़ा नाज़ भला थई, सभई तुंहिंजा अंदाज़ भला थई। सो हाण मुंहिंजे ख्याल सां माहौल बि ठही वियो आहे। बिल्कुलु मिठो आवाज़, सुरीलो ज़बरदस्त आवाज़। आवाज़, पाण बि सुरीलो माण्हू आहे, कमाल जो माण्हू आहे। जॾहिं मिलंदो आहे त मज़ो ई अची वेंदो आहे हुन सां मिली करे, ऐं ज़बरदस्त दोस्त आहे। सो तव्हां अगरि घुराईंदा त वधीक बहितर ले अॼु लॻंदो। जानी घुराईंदो, सो घुरायूं गॾु था घुराईंसो तव्हांजी भरपूर ताड़ी में अचे तो मास्टर इम्तियाज़। क्लैपिंग भाई मास्टर इम्तियाज़ जे लाइ। अस्सलामुअलैकुम, वेलकम वेलकम टू हो जमालो ऐं ईद जूं लख लख तव्हांखे वाधायूं। वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच। ऐं तव्हांखे बि ईद जे ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं, जानी भाउ खे, तव्हांखे ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारकूं ऐं सुठे तरीक़े सां सेलिब्रेट करे आया। ज़ाहिर प्रेस सी ॻाल्हि क्लब खां बि थी आया, जी जी एंट्री हणी आया। एंट्री करे आयासीं, उते बि ॾाढो मज़ो आयो ऐं खोड़ सारी पब्लिक की अॼु कराची सॼी महके थी। हा, अॼु हो जमालो में मां ऐं मूंसां गॾु जानी, हेतिरी सारी ऑडियंस, कीअं पियो लॻे? अॼु ईद जी बि ईद आहे। ईद हाय, जी हाय, बि ईद जी बि ईद आहे। त भाई मास्टर इम्तियाज़ लाइ ताड़ियूं थी वञनि हिकिड़ो भेरो अॻे। त ईद जी माना इहा माउ थी, नेक्स्ट ईयर ॾाॾी बि पैदा थी वञी। हुई त बेसिकली चाची, पर पोइ मामी थी वई। ओके जी, त अॼु छा ॿुधाईंदो असांखे, असांजी ऑडियंस खे? अॼु मुंहिंजो एकता जे हवाले सां तमामु ज़बरदस्त कलाम आहे। पहिरियों मुंहिंजो हिकिड़ो कलाम आयो हुयो, तमामु मोस्ट फेमस कलाम आहे, जहिड़े रंग जा जोड़ा पाई। कंहिं ॿुधो आहे जहिड़े रंग जा जोड़ा पाई सुहिणो लॻंदो आहे, उन टाइप जो अॼु मां सिंधी कलाम सभिनि खे ॿुधायूं। पर हिकिड़ो दफ़ो ताड़ियूं थी वञनि चौधारी। अच्छा, हिन सिंध सां ऐं हिन कराची सां केतिरी मोहबत आहे, ताड़ियूं ॾियनि। थैंक यू सो मच। ठीकु आहे, वाह 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 वाह, मज़ो अची वियो। ज़बरदस्त मज़ो अची वियो। तव्हां ऑडियंस झुमाए छॾी आहे। जानी जानी मज़ो आयो? हेॾा पुछो। इहो अथव हो जमालो। अच्छा, हेॾे मुंडे अचो, तव्हां मुंडे अचो। हेॾा माना अचो। जेका मूंखे अॼु मास्टर इम्तियाज़ में एनर्जी नज़र आई आहे, हा। कसम सां ही ॾिसो 50 आङुरियूं अथव खते, मां कॾहिं हेतिरी एनर्जी छो न ॾिठी पहिरीं आहे। पहिरीं आयो त मास्टर इम्तियाज़ सुम्ही रहियो हुते? न सुम्ही न रहियो यार, अॼु जेका एनर्जी आहे न, इहा मां कॾहिं न ॾिठी आहे। तव्हां टोपी जी ॻाल्हि कई त टोपी अजरक पाए करे लॻाईंदासीं नारा, पर उहा टोपी मिसिंग आहे।
हाँ न नए पात्र हे सभु मूंखे ख़बर आहे तव्हांखे गिफ्ट ॾेई आया आहियो मूंखे ख़बर आहे सो एनीवेज़ ही मथों जेको आहे त ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं थी पवनि ऐं हाणे ॾाढो वक़्तु थियो आहे ब्रेक जो अची करे वरी कंटिन्यू कंदासीं मज़ेदार गेम्स पंहिंजी ऑडियंस सां गॾु सो थैंक यू वेरी मच मास्टर इम्तियाज़ खे चवंदासीं तव्हां अची करे हिते रंग असांखे जेको आहे त छटाया असांजी सिंधी ॿोलीअ जा उन सां गॾोगॾु जानी खे बि थैंक यू चवंदासीं Sir, thank अॼु जे you so much. स्पेशल ॾींहुं तव्हां असांखे ज्वाइन कयो ऐं उहो बि असांजे केटीएन जो हिसो आहे कशिश जो हिसो आहे मुंहिंजे लाइ त ताड़ी वॼायो। स्पेशल ओकेजन ते गॾु हूंदा आहियूं हमेशह ऐं हमेशह इंशाल्लाह गॾु रहंदासीं ब्रेक ते टाटा बाय बाय कंदासीं उन खां पोइ मां तव्हांखे ज्वाइन कंदुमि त ॿिन्हिनि सां गॾु असांजे गेस्ट सां गॾु गिफ्ट्स वेंदा निस्वा तव्हां सां गॾु वेंदो उन सां गॾु नेल्सन तव्हां सां गॾु वेंदो तव्हां सां गॾु ताज वेंदो ऐं तव्हां सां गॾु रफ़त माशाल्लाह, अच्छा असां रफ़त बि ताड़ी बिल्डर्स जा वॼायो, बि इलाही तव्हां सां गॾु सामान पियो गिफ्ट्स मिले वेंदा असांखे बि इलाही सामान पियो मिले इहे न आहे ऐं तव्हां सां गॾु मोकिलिया बि वेंदो ऐं एसपी जी जीन्स बि तव्हां सां अॼु गॾु वेंदी ऐं ज़ोएब हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी मार्केटिंग ॾाढो ज़बरदस्त कमु बि करे ऐं हिकिड़ो भेरो मार्केटिंग लाइ ताड़ियूं थी वञनि उहो ज़बरदस्त कमु अगरि जो त ब्रेक जो तव्हांखे टाइम gift थी वठो। वियो आहे जानी ठीकु आहे हाणे हलंदासीं वापसि अची वियो अचो तव्हां ब्रेक ते वञो सो टाइम थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिते ई कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो once again welcome back to our show हो जमालो ऐं उम्मीद था कयूं त अॼु जे ॾींहं खे जोशो खरोश सां सेलिब्रेट करे रहिया हूंदव ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त हिकिड़े ॾींहं जो असांजो ही मैसेज न एकता जो हिन खे असांखे पंहिंजी डेली रूटीन में जेको आहे त हलाइणो आहे ऐं उनखे जेको आहे त दुनिया खे ॾेखारिणो आहे असां हिकु आहियूं ऐं असां मेज़बानीअ में मशहूरु आहियूं छो जो जॾहिं सिंध जो ऐं सिंधियुनि जो नालो ईंदो आहे त मोहबत ऐं मेज़बानी त ईंदी ई ईंदी आहे हाणे असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं ऐं असां वटि तव्हांखे ख़बर आहे छा आहे हाणे असां वटि आहे वॉशिंग मशीन ऐं म्यूज़िकल चेयर जो आहे सेगमेंट त बर्ग आमला शैम्पू जे ताउन सां शुरू कंदासीं म्यूज़िकल चेयर जो सेगमेंट जेको असांजी भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट हूंदो आहे जल्दी चेयर्स खणी अचो बर्ग आमला शैम्पू लंबे और घने बालों के लिए सिर्फ और सिर्फ बर्ग आमला शैम्पू हाणे त हथ ई हथ मथे था अचनि म्यूज़िकल चेयर जे सेगमेंट जे लाइ अचां पियो जितां शोर घणो ईंदो उतां मां सिलेक्ट कंदुमि भेणुनि खे ओके त जंहिं पार्टिसिपेट न कयो आहे अञा ताईं जंहिं पार्टिसिपेट न कयो आहे उन्हनि खे अधी तव्हां अची वञो भेण तव्हां बि अचो अधी तव्हां बि अचो बर्ग आमला शैम्पू जे ताउन सां भेण तव्हां बि अचो हुन साइड बि अच्छा ही बि ख़ूबसूरत ड्रेसिस भेणियूं पाए अॼु तव्हां अचो तव्हां पार्टिसिपेट न कयो आहे ना ताईं लंबे और घने बालों के लिए बर्ग आमला शैम्पू सिर्फ ऐं सिर्फ बर्ग आमला जंहिं पार्टिसिपेट न कयो आहे मजबूत घने और लंबे बालों के लिए सिर्फ और सिर्फ बर्ग आमला शैम्पू जेके भेणियूं अधी तव्हां अचो जी तव्हां अची वञो ऐं अधी तव्हां बि अचो ऐं एट द बैक अधी तव्हां अचो विद ग्लासिस तव्हां बि अची वञो ऐं भेण तव्हां बि अची वञो ओके जी त भेणुनि खे सिलेक्ट करे छॾियो आहे बर्ग आमला शैम्पू जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट मीरपुर माथेलो खां असांखे जेको आहे त सना ॾिसी रही आहे सना खे बि अॼु जे ॾींहं जो अॼु जी ईद जूं लख लख वाधायूं हुजनि त भेणियूं अची चुकियूं आहिनि बर्ग आमला शैम्पू जे ताउन सां असांजो आहे सेगमेंट अॼु ट्रेन कुझु वॾी ऐं लंबी ठही आहे ट्रेन त भेणियूं मुंहिंजूं रूल जी ख़बर आहे रूल का पता है रूल को फॉलो करना है मूंखे इहो छो थो लॻे जेके मां सिलेक्ट कयूं उन खां एक्स्ट्रा बि कुझु पाण अची वियूं आहिनि मूंखे छो थो लॻे ईअं अच्छा हिकु त अधी मूंखे ॾिसी खिले थी अब एॾी इंसल्ट न कंदा कयो न होस्ट जी हा अॻोणे मां 1 2 3 न चयो आहे भेणियूं केक खाइणु शुरू थी वियूं कुझु त लाइव शो में थोरी रिस्पेक्ट कंदा कयो इहो हमेशह मूंसां थींदो आहे हमेशह मुंहिंजी इंसल्ट थींदी आहे अधी
ठीकु आहे आया आहियो ईद जो ॾींहुं आहे छा था करे सघूं स्टार्ट कंदासीं पंहिंजो म्यूज़िकल चेयर जो सेगमेंट ऐं एक्सप्रेस आहे तयार असांजी ट्रेन आहे तयार अॼु पूरे कराचीअ में ई घुमाईंदासीं वञी प्रेस क्लब ते हिन ट्रेन खे बि पहुचाईंदासीं आर्टिस्ट त थी आया असांजी ऑडियंस बि हिकिड़ो चक्कर हणी अचे ऐं प्रेस क्लब खां ॿ गामला शैम्पू तो बोलो वन आवाज नहीं आ रही अब जोश नजर आना चाहिए आप में बोलो वन ये आवाज बोलो दो बोलो तीन बोलो चलो तालियां होनी चाहिए बहनों के लिए भाई पता है ना सबको मेरे साथ मूंसां गॾु चवणो हूंदो आहे छा ओ भेणा कुछ एक्सीडेंट्स भी थिया आहिनि ॾिसूं था त केजा केजा एक्सीडेंट थिया आहिनि ही ॿ भेणियूं गॾु वेठियूं आहिनि माइक 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 अदी जी जी आप तो गलत बैठी हुई हैं क्यों? इनको दीजिएगा ये तो क्यों बोल रही है आप गलत बैठी है नहीं जी नहीं सही बैठी हैं आप भी सही बैठी हैं हाँ ऑडियंस हाँ बा अध अध कुर्सी ते वेठी आहिनि हेॾा ॾिसो पहिरियां हेॾा त भेण साइड ते वेठी आहे छो त साइड ते तव्हांखे न आहे वेहणो भेण तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था ये बार बार आपको रूल्स बताते हैं एक तो रिवर्स थी करे तव्हांखे न वेहणो आहे पोयों अची करे तव्हांखे न वेहणो आहे कुझु भेणियूं जेको अंदरि कुर्सी कई आहे हीअ ठका करे साइड करे वेही रहंदियूं आहिनि ओके जी तव्हांजो कंसीडर करे था वठूं ॿीहर स्टार्ट कंदासीं देरि न कंदासीं जल्दी उठो ॿीहर ट्रेन खे तयारु कयो इंजन खे तयारु कयो इंजन त मां हूंदो आहियां साइड आहियां अॼु सिर्फ़ु असां सां कोचिस गॾु आहिनि ट्रेन जूं बोगियूं गॾु आहिनि भेड़ूं असां सां गॾु आहिनि बरगामला जो सेगमेंट आहे म्यूज़िकल चेयर जो सेगमेंट आहे ईद जो ॾियारो आहे सकाफ़ती ॾींहं जो ॾियारो आहे चओ हिकु चओ ॿ चओ टे चओ चार बोलो पंज थी विया गंज एंड स्टार्ट हई 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 भाई आप साइड से बैठी हैं तमाम वेंदा पंहिंजी जगह ते और बच्चों बोलो मिलके ओ ओके जी त बाक़ी असां वटि चार घड़ी हिकु ॿ टे ऐं चार पंज चार पंज चार पंज भेणियूं असां सां गॾु आहिनि ब गामला शैम्पू मजबूत लंबे और घने बालों के लिए सिर्फ और सिर्फ ब गामला शैम्पू असां सां गॾु आहे बर्ग जी मशीन वॉशिंग मशीन असां सां गॾु आहे कल्ह बि तव्हांखे इहो ई चयोसीं वॉशिंग मशीन में टुॿी न आहे हणणी इन त उन में वञी भेणियूं असांजूं वार धोइनि स्टार्ट कंदासीं एक्सप्रेस तयार आहे ओ 1 2 3 एंड गो भाई तालियां होनी चाहिए बहनों के लिए अदी अदी इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में मिलंदासीं ओ ओके दी सी यू असां सां चार भेणियूं बाक़ी गॾु आहिनि ऐं हाणे ॾिसंदासीं त कहिड़ी नेक्स्ट भेण कंदी असांखे चाचा बाई बाई ऐं कहिड़ियूं भेणियूं कंदियूं कंटिन्यू असांजो ई सेगमेंट जेको आहे ॿ गामला शैम्पू जे ताउन सां ओके जी वंस अगेन कंदासीं काउंटडाउन स्टार्ट ऐसे सब बोलेंगे 1 2 3 4 स्टार्ट बाबा कुर्सियूं जेको आहे हेॾे जो हेॾे थी वञनि हा ॼण को ज़लज़लो तो अची वञे अर्थक्वेक इन केडी इन ऑफिस अॼु ॾींहुं इन खे असांखे प्रोग्राम कंटिन्यू करणो आहे
असांजी हिन ज़मीन खे ॾार न ॾियो अर्थ कोई काने अख जी स्टार्ट कंदासीं वंस अगेन ब गामला शैम्पू जो असांजो ही सेगमेंट मजबूत लंबे और घने बालों के लिए सिर्फ और सिर्फ ब गामला भेड़ियों सां ट्रे मौजूद आइन वरी कंदासीं काउंटडाउन स्टार्ट अब आपका शोर आना चाहिए जब ये म्यूजिकल चेयर चल रहा होगा 1 2 3 एंड गो अच्छा ये ही छा थियो एक तो भेण भी साइड का वेठी आए आई हेडा हेडा तो अच्छा कया कदे कदे वो किता एडो कंफ्यूज कंदा आयो अच्छा एक काम करते हैं ही भी साइड ते वेठी है वो भी साइड ते वो भी साइड ते वंस अगेन स्टार्ट करेंगे लेट नहीं करनी है सही सा वेणो आहे हिको ब ट्रे बरगावला शैम्पू एंड गो आखिरी ब भेणियों सां आहिनि गॾु हिकिड़ी थींदी एडन मां विनर जेका पाण सां खणी वेंदी ब गामला जे ताउन सां वॉशिंग मशीन खां बि हाणे सब्र नथो थिए चवे थी जल्दी कोई विन करे त मां पंहिंजे मालिक जे हथ चढ़ा अधी हथ चढ़दी है काॾे वई बर्ग जी बीठी आ आखिर जी लेट न कंदासे वरी काउंटडाउन शुरू कंदासे अब सबकी रड़ी आनी चाहिए जब ये बहनें ऐसे राउंड लगाएंगी चेयर का चक्कर लगाएंगी ऐं चेयर्स भी असांजू ब गामला शैम्पू जो आहिनि तव्हां ॾिसी सघो था शुरू कयूं भेण भेण रेडी कंफ्यूज आयो अच्छा ऑडियंस का पूछी वठूं तो इन्हनि खे छा थो लगे त केरु विन कंदो किनको लग रहा है कि ये वाली बहन विन करेंगी तालियां बजा के बताएं ओके 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 किनको लग रहा है कि ये वाली बहन विन करेगी त भेण ते घणियूं ताड़ियूं थी वजन ऐं डोंट वरी भेण जेको मिस्कीन हूंदो आहे न जंहिंजो न हूंदो आहे कोई मां हुनजो हूंदो आहे डोंट वरी तव्हांजो भाउ तव्हां सां गॾु आहे मां तव्हां सां गॾु आहियां ठीक है अगर भेण वेहण वारी बि हूंदी मां चेयर खे हीअं करे तोॾे मुंहुं कंदुमि डोंट वरी ओके जी स्टार्ट कंदासीं बर्ग आमला शैम्पू 1 2 3 4 5 6 7 8 अदी रेडी आयो त भेण पहिरियां ई छो था घुमो हिकु ॿ टे त चवां 1 2 3 एंड गो ओके दी तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था भेण विन करे चुकियूं आहिनि ब की मशीन कॉन्ग्रेचुलेशंस भेण ब गामला जी मशीन थी ऐं तव्हांजी ही वारी मशीन आहे अचो अचो थोरो हितां बीहो त कैमरा में ही मशीन अचे ब गामला जी ऐं माइक बि खणी अचो माइक त अदी सां थोरो ॻाल्हाए बि वठूं नालो पुछो अदी खां अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम अस्सलाम अदी नालो तव्हांजो इकरा इकरा किथां आया आहियो भेण महमूदाबाद से आई है। आज कैसा लग फर्स्ट रहा है टाइम विन करके जीती हूँ भेण? मैं मुझे खुशी हो रही है बस क्या करने वाली है वॉशिंग मशीन का खाना बनाएंगी इसमें नहीं इंशाल्लाह कपड़े ही धोऊंगी इंशाल्लाह कपड़े मैं धोएंगी सबके। अरे जाइएगा कपड़े धोइएगा सफ़ा तव्हांजा क्लीन कपड़ा ठीक निकिरंदा आहिनि वॉशिंग मशीन मां लख लख मुबारक असांजे ईद वारे ॾींहं ते Thank you so much. भेण जे लाइ भरपूर बर गामला जो सेगमेंट हिते पहुतो पंहिंजी पुॼाणीअ ते हथ मथे करे ताड़ियूं हथ मथे करे ताड़ियूं ऐं काफ़ी देर खां असांजा भाउर मथों खां ॾिसनि था अदा अचां थो तव्हां ॾे बि हाणे तव्हांजो ई वारो आहे तव्हां अची करे हाणे खेॾंदा असां सां गॾु त कहिड़ो कहिड़ो असांजो भाउ ईंदो ऐं हिते अची करे असां सां गेम खेॾंदो अदा अदा हथ मथे थियनि था घूम चरखड़ा असांजो सेगमेंट आहे घूम चरखड़ा एनेक्स जे ताउन सां असांजो ई सेगमेंट आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस घूम चरखड़ा जो सेगमेंट आहे भाउ तव्हां अचो माशाल्लाह सां वॾा कॉन्फिडेंट था नज़र अचो हेठि तव्हांजो कॉन्फिडेंस ॾिसंदासीं जॾहिं ख़बर पवंदी तव्हांजो
चरखड़ो केतिरो तो घुमे अदा तव्हां कोने वारा हा भा तव्हां अचो 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 न वॾनि जो ॿारनि जो न आहे ॿारनि ॾे बि असां ईंदासीं डोंट वरी अचो ही भा अचे एनेक्स होम अप्लायंसेस एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट घूम चरखड़ा जो सेगमेंट हेॾां मथे आप आ चुके हो जो नहीं आए ही भा अदा तव्हां अचो 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 असांजे अंगण ते घूम चरखड़ा जे अंगण ते ये भाई आप ठीक है अचो तव्हां अचो शो सिलेक्ट करे छॾियो आहे असां 5 भाउरनि खे एनेक्स हर घर जी शान हर घर जो आन एनेक्स होम अप्लायंसेस जे कपड़ा प्रेस करणा हुजनि त एनेक्स इज ऑलवेज देयर कीमो ठाहिणो हुजे त एनेक्स इज ऑलवेज देयर जूस ठाहिणा हुजनि त एनेक्स इज ऑलवेज देयर त घर में जेको बि ठाहिणो हुजे त एनेक्स इज ऑलवेज देयर ऐं शादियुनि में बि असांजी भेणुनि जी डिमांड थी वई आहे उहे बि चवंदियूं आहिनि एनेक्स इज ऑलवेज देयर त इन जे करे असां पाण सां रखियो आहे एनेक्स ऐं हेॾा सारा प्रोडक्ट्स असांजी ऑडियंस जे लाइ हूंदा आहिनि अॼु ॾिसंदासीं त कहिड़ो ख़ुशनसीब आहे जेको खणी वेंदो एनेक्स प्रोडक्ट 4 भाउर आहिनि असां सां गॾु ऐं 5 भाउर आहिनि असां सां गॾु मां चौथो केॾा गुम थियो माइक खणी अचो मूंखे ॾियो मुखे ॾियो इन्हनि खे डेमो ॾेखारियूं तो भाई डेमो देखे क्या करना है आपको जेके ॾिसंदा आहिनि उन्हनि खे त ख़बर आहे ऐं जेके न्यू आहिनि उहे बि ॾिसी वठनि ही डंडो आहे असांजो डंडो ॾेखारियो घूम चरखड़ा जो ही डंडो अथव हा हिनखे डंडो चइबो आहे हिनखे ज़मीन ते रखिणो आहे ज़मीन के साथ टच होना चाहिए ऊपर नहीं होना चाहिए ऐं हिन ते पंहिंजो मथो रखिणो आहे रखो मथो 4 चक्कर लॻाइणा आहिनि असां काउंट कंदा आहियूं चक्कर 1 2 3 ऐं 4 उन खां पोइ हिन बास्केट मां बॉल खणणी आहे ऐं बॉल विझणी आहे नेक्स्ट बास्केट में वरी अचणो आहे विच ते 4 चक्कर लॻाइणा आहिनि बॉल खणणी आहे ऐं नेक्स्ट बास्केट में त 1 मिंट जो तव्हांखे वक़्तु ॾींदासीं 1 मिंट जे अंदरि वधि खां वधि जंहिं बॉल हुन बास्केट मां खणी हिन बास्केट मां विधा विल बी द विनर ऐं उन सां गॾु वेंदो एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट सो लेट्स बिगिन नाउ ॾाढो मज़े जो सेगमेंट आहे हिन में हिननि जे चरखड़े जी ख़बर पवंदी आहे कंहिंजो चरखड़ो केतिरो थो घुमे सो बी रेडी वेरी एक्साइटेड फॉर दिस सेगमेंट स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन भाउ खां अचो अदा अचो हेॾो शर्मायो न ही माइक वठो पहिरियां अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा नालो तव्हांजो आकिब सुमतो आकिब किथां आहियो भाउ लियारी खां आहियो तव्हां त भाउ बि लियारी खां आहे लियारी वारनि मां वॾियूं एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि असांजूं तवको वॾी रखंदा आहियूं सो बेस्ट ऑफ लक तव्हांखे चवंदासीं घूम चरखड़ा सेगमेंट में जेको आहे एनेक्स जे ताउन सां शुरू कंदासीं 1 2 3 एंड गो अभी 4 चक्कर पूरे ला बॉल खड़ो अच्छा आपने 3 चक्कर लगाए थे 5 लगाने 3 चक्कर आया हाने 5 ओके जी एक को तालियां हो जाए भाई के लिए एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एक और ओ बा ओ हेलो अदा हेलो हाने 5 अब पूरे 5 चक्कर ये 1 हाँ 2 ये 3 और 4 पांचवा पूरा एक और चलो स्टॉप टाइम्स अप काउंटडाउन जो मौको ही न मिलियो अदा हाँ खैरान भा ओके एवरीथिंग ओके असां हाणे नेक्स्ट भाउ खे घुराईंदासीं अदा तव्हां अचो भाउ खे बि माइक ॾियो हिननि खां कयो इंट्रोडक्शन डंडो आहे मुंहिंजे हथ में घूम चरखड़े वारो अस्सलाम वालेकुम अदड़ा नालो छा थी अदड़ा जी नरेश कुमार किथां आया आहियो सचल खां आया आहियो त नरेश कुमार असां सां गॾु आहिनि ॾिसूं था त सचल वारा हिन डंडे जो इस्तेमालु कीअं था करनि घूम चरखड़ा जे सेगमेंट में ही तव्हांजे हथ में तव्हांखे आयो 1 मिंट जे लाइ पोइ वापसी ॾियणो आहे सो लेट्स बिगिन एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस काउंटडाउन शुरू कंदासीं नरेश कुमार विद अस फ्रॉम सचल गोट
in his hand घूमते रखड़ा डंडा 1 2 3 and go चार चक्कर पूरा 4 चक्कर ओ भाई ओ ताड़ी दी वजह यार बाज रहा ताड़ी हेलो 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 अच्छो हेलो एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एनेक्स होम अप्लायंसेस पूरा 4 चक्कर हेलो 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 एनेक्स 1 2 and this is 3 last चक्कर last 4 ओके जी countdown 9 8 7 6 5 4 3 2 and 1 ऐं भाउ जो आखिर में चे तो बसबा अके जी एडी में समा हिते आया अच्छा पहिरें भाउ जा जेके बॉल्स हुया उहे 3 बॉल्स हुयूं जेके असां काउंट न कयूं हुन खां पोइ काउंट करे छॾियूं हिन भाउ 1 ऐं 2 बॉल्स बास्केट में विधियूं आहिनि सो अदा तव्हां वेही सघो था सचल जी टिकट करे छॾी आहे असां ओके जी अदा तव्हां अचो अस्सलाम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि भाउ तव्हां ॿुधायो ख़ुशि ईद जो लख वाधायूं तव्हांखे बि न अजरक न टोपी भला रखिया आहियो हुते हिते चक्कर अच्छा तव्हां गेम जे करे रखी आहियो गेम जे ओके करे इहा बि रखी रिस्पेक्ट आहे असांजे अजरक ऐं टोपी जी पवंदो न वरी बिल्कुलु ईअं रिस्पेक्ट करणु घुरिजे असांखे पंहिंजे अजरक ऐं टोपी जी ठीकु आहे पर पंहिंजो ख़्यालु कजो हा किथां आया वॾड़ा किथां आया आज़म बस्ती का आज़म बस्ती वारा वेसा असां गॾु आहिनि ओके जी तव्हांखे बि 1 मिंट जो वक़्तु ॾींदासीं ऐं हाणे काउंट डाउन कंदासीं पंहिंजी सुतल ऑडियंस सां जेका पहिरियों त 4 जाई हाणे लाइ जो ढिली थी वई आहे पंहिंजे लेके लेफ्ट राइट थी थिए लेफ्ट राइट सां गॾोगॾु हाणे अप बि थियणो आहे ताड़ियूं वॼाइणियूं आहिनि वॼाए ताड़ियूं कयूं काउंट डाउन ऐं शुरू कयूं घूम ते रखड़ा सो लेट्स बिगिन द काउंट डाउन 1 2 3 and go हाँ भाई वेरी गुड अदा हो गया वेरी गुड ताड़ी थी वञनि बाज ने जबरदस्त 1 2 4 चक्कर पूरा 3 आखिरी जो ओदे अच्छो अभी ताली होनी चाहिए भाई के लिए ताली होनी चाहिए ताड़ियों 4 चक्कर पूरा घूम रगड़ा घूमी घूम रगड़ा काउंट डाउन 9 8 7 6 5 4 3 2 1 stop ready 1 Annex quality product 2 Annex quality product 3 Annex quality product he 4 the 4 balls जबरदस्त very good वाह केॾा वयो भाउ अदो केॾा वयो अदो नज़र छो न पियो अचे अच्छा रेस्ट पियो करे ठीकु आहे दादा तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था बास्केट में जेको आहे त 4 बॉल्स वञी चुका आहिनि ऐं जेसिताईं भाउ रेस्ट बि करे भाउ खे जेको आहे त वे पाणी ॾिजो वे वाटर ॾिजो बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू किथे आहे वे जल्दी सां भाउ खे ॾियो भाउ खे चक्कर था अचनि अचो अदा अॻियां अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा हिते बीहणो आहे कैमरा के पुठी न ॾेखारी मुंहुं ॾेखारिणो आहे अदा नालो तव्हांजो जी मंठार अदा किथां आयो मंठार काजी अहमद नवाबशाह ज़िलो काज़ी अहमद खां आया हो जी जी ओके जी त काज़ी अहमद खां दा मंठार असां सां गॾु आहिनि त पोइ रेडी आहियो रेडी है हा न
असां चाहियूं था 10 बॉल विझो बास्केट में जी ठीक है हाँ न? इंशाल्लाह ये तो सिर्फ गड्डी वञी विझी था सघो हा न उहो त पॉसिबल न आहे सो बेस्ट ऑफ लक असां चाहींदासीं को न को भा मंठार जेको काज़ी अहमद खां आयो आहे मौजूदो करे ॾेखारे असांखे अॼु सो लेट्स बिगिन वंस अगेन एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस घोमच रखड़ा विद डंडो विद मंठार 1 2 3 गयो अदा अदा हिकिड़ो मिनट अदा ये काज़ी अहमद में ये खेॾंदा हो जादा हाँ घूमचे रखड़ो काज़ी अहमद में ये खेॾंदा आहियो अदा डंडो न आहे घुमणो तव्हांखे पाण खे गोल घुमणो आहे ठीकु आहे तव्हां छा था कयो ही ॾिसो हे पूरो ओ ये डंडो थो घुमे डंडो हिकिड़ी जाइ ते हूंदो तव्हांखे घुमणो आहे ठीकु आहे तव्हांखे ॾेखारे असांजो असिस्टेंट अदा बस समझी विया ओके जी हिकु ॿ ट्रेन शुरू अदा बुहारी ना है देनी ताजी अच्छा जो राशिद देखा है खड़ो बिच अदा सफायो तो करे वने ही दिसो ही कड़ी जाए दे हां सही है ठीक है ओके जी शुरू करता से एक बार ट्रेन शुरू सही एको वेरी गुड वेरी गुड रे वेरी गुड चार बजो और इधर बात अदा ओ बा मठार है पहले ये न कर हेलो ओके हिको आने देखा है ना काज़ी अहमद वाला के खेडबो वेरी गुड ता रे अदा हिकड़ो रहिजी वियो ना काइंडली टाइम मूंखे तव्हां ॿुधाए जो 7 6 5 4 3 2 1 and stop अदा ओके जी दादा मंठार ही हिकु बॉल ऐं ही 2 बॉल दादा हिन दफ़े तव्हांजे लक तव्हां सां साथ न ॾिनो थैंक यू वेरी मच तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था बास्केट के पंहिंजी जगह ते रखंदा एनेक्स होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान लास्ट भा आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अजड़ा नालो तव्हांजो आसिफ अली भा किथां आयो फ्रॉम सखर हाय हाय सखर मुझे शहर खां बिल्कुल सर हाँ न मीनारे ते वया आहियो कॾहिं अल्हम्दुलिल्लाह मासूम शाह जे सखर बिल्कुल। बेराज घुमी जी आ सर। सत्यन जो आस्थान विजिट कयो आहे अल्हम्दुलिल्लाह रोडी साधु बेलो वया आहियो सर वो सखर में ही है अरोड़ भी विया आहियो अरोड़ तो रोडी का भी क्रॉस कालका जे मंदिर विया आहियो बिल्कुल भी भला पुराणो सखर घुमियो आहे वो तो हाणे ही ठयो अञा हाँ हाणे ठहियो आहे बिल्कुल अञा हाणे तो रोड बेहतरीन थिया ता अचो त सखर चक्कर त अदा जो मां मुझे पैदाइश पुराणे सखर सर जी आहे। बिल्कुल हाँ व्हाट अ स्टाइल ब्रदर मोजा ओके ते हॉकी ना है खेडणी घूम चे रखड़ा खेडणो आहे अचो पंहिंजी जगह ते बा बेस्ट ऑफ लक सखर वारा ओके जी स्टार्ट कंदासीं एनेक्स जे ताउन सां घूम चे रखड़ो अदो कुछ प्लानिंग थो करे ओके वेरी गुड ॾिसो हुन साइड न त असां मिस्टेक न कई आहे हाँ हेॾा त का भुल चुक न थी आहे डंडो त तव्हांजे साइज़ जो ठहियल आहे न भा हा न असांखे सजेस्ट कयो न त हिनखे कटराए बि सघूं था ओके जी स्टार्ट करेंगे 1 2 3 एंड गो तालियां भाई के लिए सकर दे बाजी 2 3 ले भाई 3 हेलो सरे अब पूरे 5 चक्कर लगाने हैं क्योंकि इससे पहले आपने 3 लगाए थे 5 पूरे 5 से कम नहीं हरी आप 1 2 3 4 5 ओके हो रहे अदे ऑल राइट अदे के वे पानी दियो वे
वे पानी ॾियो था ओके बिल्कुलु ओके ठीकु आहे अधे जेको ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो मुस्कुराए करे न त मुंहिंजो हाम में हथु पइजी वियो हुयो घुमी करे वापसी सखर पियो वञणु चाहे अदा एॾो सुथरो न आहे 8 कलाक जो रस्तो अथई ओके जी त एनेक्स जो असांजो सेगमेंट हिते ख़तम थियो भाउ जस्ट हिकिड़ो बॉल विधो आहे सो डेफिनेटली अॼु जे असांजे सेगमेंट जा विनर आहिनि ही वाह करो वाह ईद जो ॾींहुं आहे कांग्रेचुलेशंस जल्दी सां एनेक्स खणी अचो ऐं ही जेको आहे त एनेक्स जो तव्हां विन करे चुका आहियो ब्लेंडर एंड ग्राइंडर ओके जी थैंक यू वेरी मच कांग्रेचुलेशंस भरपूर ताड़ियूं भाउ जे लाइ ओके जी त असांखे हिन टाइम जेको आहे मीरपुर माथेले खां सना ॾिसी रही आहे त सना तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि सकाफ़ती ॾींहं जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं उमेद था कयो असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदा तव्हां बि ऐं हाणे अनाउंसमेंट आहे स्पेशल अनाउंसमेंट आहे एंटरटेनमेंट आहे पर मुंहिंजे ख्याल में नहिड़ो ब्रेक आहे वापसि अची अनाउंसमेंट कंदुमि थोड़ो सब्र जो फल चवंदा आहिनि न मिठो हूंदो आहे तो इहो मिठो फल वापसि अची करे तव्हांखे ॾेखारींदासीं बल्कि खाराईंदासीं डोंट गो एनीवेयर हो जमालो एक दफ़ो ॿीहर भली कार असांजे शो हो जमालो में ऐं तव्हां ॾिसी रहिया असांजी स्पेशल ट्रांसमिशन सकाफ़ती ॾींहं जी स्पेशल ट्रांसमिशन असां सां गॾु ख़ूबसूरत चेहरा असां सां गॾु ख़ूबसूरत ऑडियंस सकाफ़ती लिबास सां गॾु सो गेम्स असांजूं हलनि थियूं जारी ऐं सारी आहिनि पर हाणे स्पेशल अनाउंसमेंट आहे असां सां गॾु हिकु बहितरीन सिंगर आहे जेको अची करे असांखे कंदो एंटरटेन तो भाई गाना सुनना है आपको ओ ये ताड़ियूं त तव्हांजो असांखे मारे विझंदियूं आहिनि त असां सां हैदराबाद जो बहितरीन सिंगर मौजूद आहे खूबसूरत आवाज़ पाण बि खूबसूरत आहिनि ऐं केटीएन जो सोप सीरियल लॾो पाॾे ते उन्हनि टाइटल सॉन्ग बि ॻायो आहे ऐं मुंहिंजो उहो फेवरेट आहे जॾहिं मां उन्हनि सां मिलंदो उन्हनि खे चवंदो मुंहिंजो इहो फेवरेट सॉन्ग आहे जो डिफरेंट स्टाइल सां ॻायो आहे त अॼु गॾिजी करे असां उन्हनि खे वेलकम कंदासीं तव्हां असां जेके असांखे ॾिसनि था गॾिजी करे वेलकम कंदासीं ताजी भरपूर ताड़न में से तो हामिद राजपर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेडा पहिरें तो वेलकम कंदासीं तव्हांखे पंहिंजे हो जमालो स्पेशल ट्रांसमिशन में ऐं सकाफ़ती रिहाड़े जूं लख लख तव्हांखे वाधायूं हुजनि हामिद कहिड़ा हाल आहिनि वॾी महिरबानियूं ऐं बैक स्टेज मां सॼा तव्हांजा शोज़ ॾिठा आहिनि आई एम फीलिंग वेरी इम्प्रेसिव फ्रॉम योर होस्टिंग ऐं तव्हां मल्टी टैलेंटेड माण्हू आहियो जीअं होस्ट कयो पिया ऐं तमामु ख़ूबसूरत ऑडियंस आहे ऐं हिन ऑडियंस खे दिलि जी गहराइनि सां असांजे सिंधी कल्चर जी निशानी या ईद जो ॾींहुं अॼु मुबारक हुजे ख़ैर मुबारक तव्हांखे बि वेलकम चई छॾियो पर हामिद माना तव्हां माशाल्लाह सां गॾु बीठा त हीअं मूंखे ॾिसणो थो पवे इन करे मां हिन खां परे बीठो आहियां ठीकु आहे न जी एॾो डिफरेंस कोन लॻे इहो मतिलबु न आहे त मां नंढड़ो आहियां ही वॾो आहे गॾु जो एनीवेज़ हाणे तव्हां को कुझु ॿुधणु चाहींदासीं छा ॿुधाइणु चाहींदो असांखे असांजी ऑडियंस खे कल्चर डे जे हिसाब सां मां पोएट्री लिखी आहे तव्हां पाण लिखी आहे मां पाण लिखी आहे अच्छा पाण लिखी आहे हा मां तव्हां लेखक बि आहियो कोशिशि कई आहे लिरिसिस्ट आहियो हा कुझु लिखंदो आहियां ओके जी ओवर टू यू त ताड़ियूं थी वञनि हामिद राजपर जे लाइ सिंध जी मकली सांवरिया जो कसम
शाह जी सोहणी मारवीअ जो कसम पंहिंजे झांगिर खे बाघीअ जी ॿोली ॾई पंहिंजे झांगिर खे बाघीअ जी ॿोली ॾई सिंध जागे पई सिंध जागे पई आयो अजरक सिंधी टोपी आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी ओ जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी हक जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी ओ जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी ओ जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं ओ झूमो रक्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां मिलायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं ओ जिए मुंहिंजी सिंधड़ी ओ जिए मुंहिंजी जिंदड़ी ओ जिए मुंहिंजी सिंधड़ी ओ जिए मुंहिंजी जिंदड़ी ओ जिए मुंहिंजी सिंधड़ी ओ जिए मुंहिंजी जिंदड़ी पिरायो सिंध संवारियो न्याणियुनि खे बि पढ़ायो हो इल्म पिरायो सिंध संवारियो पंहिंजा नसूल बचायो कलम हुजे हर ॿार जे हथ में न्याणियुनि खे बि पढ़ायो कलम हुजे हर ॿार जे हथ में न्याणियुनि खे बि पढ़ायो सिंध धरतीअ सां गॾिजी निभायो 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 अचो गॾिजी मल्हायूं ही ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं ओ जिए ओ जिए ओ जिए 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 ओ जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी ओ जिए मुझी सिंधड़ी ओ जिए मुझी जिंदड़ी ओ जिए ओ जिए ओ जिए 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 अख जो खणंदो मेरी की न सो बचंदो वेरी हो सिंध दे अख जो खणंदो मेरी की न सो बचंदो वेरी सिंध सदाई कायम रहंदी कायम दायम रहंदी ओ सिंध सदाई कायम रहंदी कायम दायम रहंदी
टोड़े सघंदो छो त हिते हर सिंधी आहे शीर सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं ओ झूमो रक्स कयो गॾिजी सभई 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 धरतीअ सां मिलायूं नी ओ सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधी टोपी ओ सिंधी टोपी ओ सिंधी टोपी ओ अजरक ओ सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं ओके जी जोरदार ताड़ियूं हामिद राजपर जे लाइ सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं अदा मूंखे थोरो परे बीहणो तव्हां मूंसां गॾु न बीहो सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं माशाल्लाह सां ॾाढो जोशो ख़रोश सां मल्हायो आहे सॼी दुनिया में असांजी सिंधी कम्युनिटी बल्कि सभु असांजा भाउर हर कम्युनिटी जा मल्हाए रहिया आहिनि थैंक यू वेरी मच राजपर एॾो ज़बरदस्त असांखे गानो ॿुधायो हामिद अॼु वाह माशाल्लाह प्रेस क्लब ते बि तव्हांजी एंट्री थी हुते सिंग करे आया उन खां पोइ असांजे होजमारो जे मंच ते आया माना होॾे बि चंड हणी आहे हिते बि चंड लॻाए छॾिया केटीए नहीं अॼु कावड़ सां सितारा केॾां वेंदा एॾा चंड आहे हा तव्हां सां मोहबत जो सिलसिलो एतिरो आहे जो थकावटूं प्रोग्राम्स कंटिन्यू आहिनि पोइ बि तव्हांजी एंट्री बिल्कुलु 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 इंशाल्लाह असांजूं इहे मोहबतूं जेसि ताईं असां ज़िंदा आहियूं तेसि ताईं असांजूं मोहबतूं असांजी सिंध जे लाइ हूंदियूं असांजी सकाफ़त जे लाइ हूंदियूं असांजे माण्हुनि जे लाइ हूंदी थैंक यू वेरी मच वंस अगेन ऐं तव्हां सां गॾु असांजे केटीएन जा गिफ्ट्स वेंदा निज़वा तव्हां सां गॾु वेंदो ताज तव्हां सां गॾु वेंदो नेल्सन जो गिफ्ट हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो मुगलिया तव्हां सां गॾु वेंदो ऐं हुन सां गॾोगॾु रफ़त तव्हां सां गॾु वेंदो रफ़त रेजिडेंसी ओके जी हिकु दफ़ो हामिद राजपर जे लाइ ताड़ियूं थी वञनि भरपूर इन्हनि खे ॾेखारिणो त असांजी ऑडियंस केतिरी वेलकमिंग आहे थैंक यू वेरी मच थैंक यू त पोइ हाणे गेम्स जो त असां वटि टाइम न बचियो पहुतो पंहिंजी पुॼाणी ते पर लास्ट जंहिंमें असां गिफ्ट्स डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं उहो असांजो सेगमेंट आहे त ही सॼा गिफ्ट्स डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजी ऑडियंस के पर मैं आपको बताता चलूं बच्चे अगर कोई एक बच्चा भी अपनी जगह से उठा उनको तो मैं गिफ्ट नहीं देने वाला उनको नहीं मिलेगा ऐं ऑडियंस में भी सभु पंहिंजी पंहिंजी जगह ते हूंदा जेको पंहिंजी जगह खां उथियो हुननि खे गिफ्ट्स कोन मिलंदा अॼु ईद जो ॾींहुं आहे एकता जो ॾींहुं आहे तव्हां में बि उहा एकता नज़र अचणु घुरिजे तव्हां में बि उहा ॿधी नज़र अचणु घुरिजे ईअं न ते मां हिकिड़े खे गिफ्ट ॾींदो आहे ॿियो हथु थींदो आहे छिके करे वेंदा आहियो ओके जी लेट्स बिगिन पांडा सां गॾु आहे पांडा सफ़ाई और सेहत साथ साथ पांडा सां गॾु आहे ही तव्हां सां वेंदो अधी तव्हां सां पांडा लिक्विड डिटर्जेंट अमाही तव्हां सां सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेंदा अदी तव्हांजे लाइ ऐं ही तव्हांजे लाइ पांडा लिक्विड डिटर्जेंट सफ़ाई और सेहत साथ साथ होॾा हुन साइड आहे बेहल जो असां वटि आहे रफ़त रेजिडेंसी बाय IAG बिल्डर्स एंड डेवलपर्स त रफ़त रेजिडेंसी जा आहिनि गिफ्ट्स अदी तव्हां सां वेंदो गॾु रफ़त रेजिडेंसी ही तव्हां सां अदी ही तव्हां सां रफ़त रेजिडेंसी बाय IAG बिल्डर्स एंड डेवलपर्स ही तव्हां सां ही रफ़त तव्हां सां ही रफ़त रेजिडेंसी जो गिफ्ट तव्हां सां ही रफ़त रेजिडेंसी जो गिफ्ट अदी सां ऐं ही रफ़त रेजिडेंसी जो गिफ्ट अमा सां ऐं ही रफ़त तव्हां सां IAG बिल्डर्स एंड डेवलपर्स सां गॾु आहे ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का अदी तव्हांजे लाइ हुन साइड अचो हुन साइड राशिद सभु खणी अचो ओके जी ताज स्पाइसेस अदी तव्हांजे लाइ ताज स्पाइसेस अम्मा जे लाइ ताज स्पाइसेस ही भेण तव्हांजे लाइ ही अदी तव्हांजे लाइ ताज स्पाइसेस विद अस खूबसूरत ड्रेस वेरी नाइस ही अदी तव्हां सां गॾु वेंदो ताज स्पाइसेस बैग ते बि वेंदासीं ही भेण तव्हां सां ताज स्पाइसेस ही अदी तव्हां सां ही भाउ सां ओके सॉरी अदी सॉरी एतिरो ही तव्हांजे लाइ ताज स्पाइसेस ही तव्हांजे लाइ कैच कजो
ही है ना अदे जे लाए केच कजो, ही नंढड़ी जे लाए ताज स्पाइसेस, जायका कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का अदी जे लाए, ऐं ही आहे भेण जे लाए, ही आहे अम्मा जे लाए, ऐं ही आहे मोगली आनिम को थोड़ा सा नमकीन हो जाए भेण जे लाए, मोगली आनिम को थोड़ा सा नमकीन हो जाए अदी जे लाए, मोगली आनिम को थोड़ा सा नमकीन हो जाए, मोगली आनिम को थोड़ा सा नमकीन हो जाए, मोगली आनिम को बच्चों के लिए, ये आपके लिए, आपके लिए मोगलिया, और मोगलिया थोड़ा सा नमकीन, थोड़ा सा नमकीन हो जाए मोगलिया, ये इस छोटे बच्चे के लिए, ये इनके लिए, ही तमाम जलाए, ही तमाम जलाए, थोड़ा सा नमकीन हो जाए मोगलिया विदास हनी जो हरी आप नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का, नेल्सन पेंट्स हाँ जलाए, चले चले ले ले, निस्बा इंटरनेशनल, निस्बा निस्बा इंटरनेशनल सां कराए, हिन खूबसूरत बार जलाए, निस्बा जेके जेके ने मैंने इनको दिया था, चले चले ये आपके लिए, ये आपके लिए, निस्बा इंटरनेशनल, निस्बा निस्बा निस्बा, अच्छा ही अदी तां जलाए, निस्बा ही अदी तां जलाए, निस्बा ब्यूटी क्रीम फ्री सीरम के साथ आपकी जिल्द को गोरा बनाए चंद दिनों में, जिनको अच्छा हिन साइड अच्छा अदी सिंधी टोपी वारी तां जलाए, निस्बा इंटरनेशनल, अच्छा इस साइड आ जाए, इस साइड आ जाए, हरी अप हरी अप हरी अप हरी अप, निस्बा ब्यूटी क्रीम फ्री सीरम के साथ आपकी जिल्द को गोरा बनाए चंद दिनों में, ही तां जलाए भेण, ऐं अदी खे न मिलियो आहे, ऐं अदी अच्छा तो सिंधी टोपी, सिंधी टोपी, ओके जी, भेण तां जे लाइ निस्वा ब्यूटी क्रीम, ये सां बैग्स कढाइन पहिरियों हेॾां हलूं, स्पेटकोस हर पल ताज़ा चाय, नहीं ही आहे बैग स्पेटकोस हर पल ताज़ा चाय जे तावन सा, अच्छा छोटे बच्चा ये जो बेटा, ये आपके लिए बेटा, अपनी जगह बच्चों, अपनी जगह पे, अपनी जगह पे, वरना अपनी जगह पे, अपनी जगह पे, अपनी जगह पे, अपनी जगह पे, ही इन जलाए नेड़ी जलाए आपके लिए स्पेटकोस हर पल ताज़ा चाय, अपनी जगह पे बेटा, अपनी जगह पे, ही तमाम जलाए, ही तमाम जलाए, इनके लिए इनके लिए इनके लिए इनके लिए, छीनना नहीं है, छीनना नहीं है, हो गए बैग्स, ओके तो ही असां सां गॾु आहे ब गामला शैम्पू, ब गामला शैम्पू, अच्छा ये इनके लिए, इनसे ले लीजिएगा, ब गामला शैम्पू मजबूत लंबे और घने बालों के लिए सिर्फ और सिर्फ ब गामला ही तमाम जलाए, हरिये परिये परिये अदी तां जलाए, ब गामला भेण ही तां जलाए, ब गामला हरिये परिये 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 हरे परिये 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 पर अदी तां जलाए, ब गामला, ब गामला भेण तां जलाई, ब गामला, ब गामला, ब गामला, ब गामला, ब गामला, ओके आ जाए बस उस साइड, ब गामला विदास मजबूत घने और लंबे बालों के लिए, मैं इनके पास नहीं आऊंगा जो खड़े हो रहे हैं, उनके पास नहीं आऊंगा, ही तमाम जलाए, जिनको नहीं मिला ब गामला, अच्छा असांजा भावर वेठा आहिनि यार, ही भी हणनि ब गामला शैम्पू, त अदा हिन जे लाइ, हिन भाउ जे लाइ ब गामला, ही अदे जे लाइ सखर वारो जेको एटीट्यूड पियो ॾेखारे, ही भाउ तव्हां जे लाइ ब गामला शैम्पू मजबूत लंबे और घने बालों के लिए, ब गामला असांजा भावर जेके पोइ वेठा आहिनि न, ही अदे जे लाइ, ऐं ही पोइ जेको भाउ वेठो आहे तव्हां जे लाइ, ओके ही भाउ केरी जो पोइ जेको भाउ वेठो आहे, पोइ भाउ ताईं पहुचाए, मां नथो पहुचाए सघां, एॾी तादी न कयो मूंसां मुंहिंजी ऑडियंस, बचो अपनी जगह पे, अरे परिये ब गामला शैम्पू अदी तव्हां जे लाइ, ऐं ही तव्हां जे लाइ ब गामला मजबूत लंबे और घने बालों के लिए, अदी ही तव्हां जे लाइ ब गामला, ही तव्हां जे लाइ ब गामला, तव्हां केक न खाई सघिया हुयो, ओके जी, त हिन ग्लासेस वारी भेण बैग ते आपके लिए ब गामला, और ही तव्हां जे लाइ ब गामला, ऐं ही भेण जे लाइ ब गामला, ही तव्हां जे लाइ
ब गामला ऐं ही तव्हांजे लाइ ब गामला हाणे सां गॾु आहे सलमान फूड्स ओके चखो जिंदगी का मजा सलमान फूड्स ये बच्चों अपनी ही तव्हांजे लाइ सलमान फूड्स अच्छा पंहिंजी जगह ते न ताकि मां मथे वञी सघां भाउरनि ॾे इहे न कयो हा हुननि जो भी हक़ है ओके सलमान फूड चखो जिंदगी का मजा विदास सलमान फूड बच्चों अपनी अपनी जगह पे अपनी 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 ही तांजे लाए ही आए एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एनेक्स होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान एनेक्स होम अप्लायंसेस ही तवांजे लाए एनेक्स ही अंकल जे लाए ही एनेक्स भाता जे लाए ओके जी खड़ी तो हरी अप ही ऐसा अन्ना नेल्सन है नेल्सन नहीं बच्चों अपनी जगह पे अपनी जगह पे अपनी जगह पे नेल्सन नेल्सन नहीं 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 क्या कर रहे हो बच्चे ये मुझे वापसी हाँ अब आपको मैं प्यार से दे रहा हूँ अब ठीक है ओके जी ही तासा के विंदो नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का अपनी जगह पे बच्चों मैं वहां जा रहा हूँ वहां जा रहा हूँ वहां जा रहा हूँ वहां जा रहा हूँ हाय हाय बच्चे अपनी जगह पे बैठे अपनी जगह पे राशिद ॿारनि खे विहायो महिरबानी करे अॼु मुझे वार वार पटिजी न वञे शुक्र मां टोपी पाए आयो आहे कल्चर जहिड़ो ॾींहुं आहे ओके भेण ही तव्हांजे लाइ नेल्सन पेंट्स यही तो रंग जिंदगी का ये छोटी बच्ची खेली है आए बच्चो अपनी जगह पे प्रोग्राम पे जी पुजाणी तो उम्मीद आहे कि मज़ो आयो तो प्रोग्राम जो नालो चयो मूंखे जॻह जो वॾा हो जमाल